सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे। प्रोग्राम जो नाम आहे सलाम सिंध। मुंहिंजो नालो आहे इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे मां आहियां शाज़िया शेख। मुंहिंजी तरफ़ां बि तव्हां सभिनी खे सलाम हुजे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां आहियो। उमेद आहे ख़ैरियत सां ई हूंदो। तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था, अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, ख़ुशबाश हुजो, ख़ैरियत सां हुजो, सदाईं बाग़ बहार हुजो। ऐं जीअं बहार जी मुंद गुज़री आहे या बहार जी मुंद अञा हले पई, त उन हिसाब सां बि तव्हांजो दिलियूं बाग़ बहार हुजनि, मन तव्हांजो ठरियलु हुजे, अंदरि तव्हांजो ठरियलु हुजे। हाव ठार ॻाल्हियूं कंदा कयो, हाव साड़ ॻाल्हियूं न कंदा कयो। बिल्कुलु। कॾहिं कॾहिं सुबुह सुबुह सां माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं करे वठंदा आहिनि जो रंधो माना जेका तबियत आहे उहा मूड मिज़ाज जेका असांजा जेकी कैफ़ियत हूंदी आहे उहो मूड मिज़ाज असांजो हेॾे होॾे थी वेंदो आहे। सुबुह सुबुह सुठियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि, भलियूं ॻाल्हियूं करणु घुरिजनि ऐं भलो मूड रखणु घुरिजे। इलाही माण्हू शाज़ीअ पाण सां अहिड़ा मिलंदा आहिनि जेकी वरी बज़ाहिर त ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, बज़ाहिर ॾाढा हमदर्द हूंदा आहिनि, ॾाढा सुलझणा हूंदा आहिनि, पर ईअं हूंदा न आहिनि असली में। कॾहिं कॾहिं जॾहिं वक़्तु ईंदो आहे, जॾहिं आज़माइश जी घड़ी ईंदी आहे, पोइ असीं जॾहिं उन्हनि खे आज़माईंदा आहियूं त पोइ ख़बर पवंदी आहे त यार हीअ त माना हिकिड़ो चहिरो हिन जो ई साम्हूं जेको असांखे नज़र अचे थो इहो आहे, असुलु चहिरो हिन जो वरी ॿियो आहे। जॾहिं चवंदा आहिनि तस्वीर जा ॿ रुख़ हूंदा आहिनि। सो इलाही माण्हू असां सां अहिड़ा मिलंदा आहिनि जेकी माना कासिर नवाज़ साहिब जो हिकिड़ो मूंखे शेर यादि अचे थो, सरमन सिंधी मरूम ॻायो त हर शख़्स जे चहिरे जे मथां चहिरो चढ़ियल आहे, ॾेई वेंदो त गा कंहिंजे निड़ ते न लिखियल आहे। सो ख़बर ई कोन थी पए के माण्हू अहिड़ा वरी मिठा था थियनि, जेकी घणा मिठा माण्हू तव्हां सां मिलनि न, उन्हनि मां बि थोरो ख़तरो सम्झो, उन्हनि खां वधीक ख़तरो सम्झो। ईअं पोइ कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न भाई माना उर्दू में चवंदा आहिनि हीअ मीठी छुरी आहे भाई। बिल्कुलु। सो हीअ जेकी इहे मिठियूं छुरियूं आहिनि इन्हनि खां बि थोरो परहेज़ कयो, पासो कयो। इहे माना मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे, सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं करे तव्हां खां खोड़ सारो फ़ाइदो वठी वेंदा आहिनि ऐं पोइ अचानक सां तव्हांखे ख़बर पवंदी आहे त यार मां माना हिन सां रही करे हिनखे हेॾो फ़ाइदो ॾिनो ऐं हीअ हमराह जेको आहे मुंहिंजे हिन टाइम ते हिन वक़्त में कमु न आयो। सो इन जे करे अहिड़नि माण्हुनि खां बि थोरो परहेज़ कंदा कयो, परे रहंदा कयो। सो ॻाल्हि इहा आहे त बाक़ी जेकी विचोले दर्जे जा माण्हू न, जेकी कंहिंजी न माना तेरी में न मेरी में, न माना कंहिंजे इहो उर्दू में ईअं चवंदा आहिनि, इन खे कॾहिं कॾहिं उर्दू जा जुमिला मां इस्तेमालु कंदो आहियां, उर्दू में अक्सर ईअं चवंदा आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त उहे माण्हू विचोला उहे ठीकु आहिनि, माना दोस्तीअ में ऐं भाइपीअ में या वरी ईअं पंहिंजी संगत में उहे माण्हू सुठा आहिनि। बाक़ी जेकी घणा वरी तव्हांखे ओवर माना स्मार्ट थियण जी कोशिशि कनि, पाण खे वरी कुझु सम्झण जी कोशिशि कनि, तव्हांखे बेवकूफ़ सम्झनि, उन्हनि माण्हुनि खां थोरो पासो कयो। कोशिशि इहा कयो जेका तव्हांजी लेवल आहे न, या जेको तव्हांजो पंहिंजो जेको स्टाइल आहे, अंदाज़ आहे, उन पंहिंजे हिसाब सां, पंहिंजी लेवल जे हिसाब सां संगत बि रखो। उन में तव्हांखे इहो फ़ाइदो पवंदो त तव्हांखे कॾहिं इहो महसूसु न थींदो त हीउ मूंखां वॾो आहे, या तव्हांखे इहो महसूसु न थींदो त हीउ मूंखां घटि आहे। सो पंहिंजे दर्जे जे हिसाब सां माना हिकिड़ो सिलसिलो रखो। उन में तव्हां कॾहिं बि अहसास कमतरी जो शिकार न थींदो, कॾहिं बि तव्हांखे कोई ॾुख बि न मिलंदो, हरू भरू जेको आहे सो कंहिं मां उमेद बि न रखंदो। बिल्कुलु ईअं न शायदि। बिल्कुलु। तव्हां हिन बारे में छा था चओ? इहो मां सही थो चवां या मां ग़लति? तव्हां हिकिड़ी ॻाल्हि चई की पाण खां वॾे सां बि न रखो, नंढे सां बि न, नंढे सां रखो। न मां चयो विचोले तबके सां, माना उहो पंहिंजे कैटेगरी नंढे सां रखण उमिरि जे हिसाब न चयो आहे मां। हा मतिलबु उहो ई थी चवां कि इन करे छो त पोइ तव्हांखे पंहिंजी नेमतुनि जो तव्हां शुकुर अदा करे सघंदो, जेको अलाह साईं तव्हांखे ॾिनियूं। पाण खां वॾे खां रखंदव त तव्हांजी ख़्वाहिशात वधंदियूं ऐं नाशुक्री जी तरफ़ तव्हां वेंदव। अच्छा अच्छा, सही सही, इहो बि सही आहे। पर के वरी माण्हू, किन माण्हुनि जो वरी इहो राय बि हूंदो आहे त पाण खां वधीक सुठे माण्हू सां या वॾे माण्हू सां, या वरी पाण खां वधीक ख़्यालनि जा जेकी माण्हू हूंदा आहिनि, या पाण खां वधीक सोच जा माण्हू हूंदा आहिनि, या पाण खां वधीक पैसे वारा माण्हू आहिनि, के चवंदा आहिनि उन्हनि सां बि संगत रखिजे, कॾहिं कॾहिं कमु ईंदा आहिनि। पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उहे वरी सफ़ा कमु न ईंदा आहिनि, उहे ॾिसण में ॾाढा सुठा हूंदा आहिनि। असांखे माना इहा आदत हूंदी आहे इहो मुंहिंजो फलाणो दोस्त संगती मुंहिंजे कम जो आहे, या इहो ऑफिसर मुंहिंजो दोस्त आहे, पर उमेद इहा हूंदी आहे। पर जॾहिं बि ॾुखियो टाइम ईंदो आहे, महिल ॾुखी हूंदी आहे, त पोइ जेको ग़रीब दोस्त हूंदो आहे न, उहो भरिसां अस्पताल बीठो हूंदो आहे। बिल्कुलु साईं मां अची वियो हाणे मुंहिंजा छा हुकुम आहे, जेको हाल आहे भला मां दवाऊं वठी अचां, पर्चीअ लाइ भरभरू हो चवंदो आहे, हूंदा हुन वटि 2000 रुपया वीचारे वटि, दवाऊं 4000 जी हूंदियूं, पर उहो पोइ बि ऑफर कंदो तव्हांखे साईं मां ख़र्चु करण लाइ। पोइ उन्हनि खे वरी चवंदासीं जेके वॾा माण्हू जंहिंजे लाइ पाण वरी ईअं वॾी ठठी खणंदा आहियूं, असांजो दोस्त आहे इहो, उहो एंड टाइम ते फ़ोन बि न खणंदो आहे। बिल्कुुलु सही था चओ। ऐं उहो जॾहिं ईंदो आहे त असां हुनजी ख़ातिर तवा केॾी सुठी कंदा आहियूं, उनजे लाइ सुठा ताम तयारु कंदा आहियूं। वॾो माण्हू आहे न साईं, जेको पंहिंजो ग़रीब दोस्त ईंदो आहे त उनजे लाइ पाण वरी उहो इतमामु न करे सघंदा आहियूं। पर हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त असुलु असांजे कम वारा उहे ग़रीब दोस्त आहिनि, बिल्कुलु, जेकी असां सां कमु ईंदा आहिनि, जेके मुश्किल वक़्त जा साथी हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ी फ़ोन कॉल ते, हिकिड़े सॾ ते, बल्कि अहिड़ा ई माण्हू असांजे कमु ईंदा आहिनि जेकी फ़ोन कॉल बि तव्हां हुनखे न कयो, सॾ बि न कयो, ख़बर पवंदी न, उहे माना हलिया ईंदा, असांखे ख़बर पई यार तो असांखे ॿुधायो बि कोन, माना एॾी मोहबत। बिल्कुलु तव्हां चवंदा यार एॾी मोहबत माने ॿुधायो बि न, यार वाड़े वार तो ॿुधायो बि कोन, असांखे हाणे ख़बर पई यार कल्ह खां वठी तूं माना परेशान हुई, वॼाए छॾी,
इहे माण्हू जेकी चवनि था न इहे माण्हू तव्हांजो सरमायो आहिनि, इन्हनि माण्हुनि सां तव्हां तालुक़ु कॾहिं बि न टुटिजो, इन्हनि माण्हुनि सां तव्हां मिलंदा रहो। सो प्रोग्राम जी तरतीब ॾाढी अॼु बि सुठी आहे, शानदार आहे, ज़बरदस्त कचहरी कंदासीं तव्हां सां, ऐं तव्हांजी टेलीफोन कॉल्स बि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। हिकिड़ो सुठो रागी बि असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदो, उनजो आवाज़ु ॾाढो सुठो आहे, अंदाज़ु ॾाढो सुठो आहे, ऐं पाण सुठो गायक बि आहे, सुठो कंपोज़िशन माना कंपोज़र बि आहे, कंपोज़िशन्स बि ॾाढियूं सुठियूं ठाहींदो आहे। सो उन सां पाण कचहरी बि कंदासीं, ऐं थोरी देरि में वरी तव्हांखे मुख़्तलिफ़ जेकी असांजा महिमान हूंदा उन्हनि मां ॼाण बि तव्हांखे ॾींदासीं त उहे कहिड़े मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखनि था। इन खां पहिरियां असां वरी डेडिकेशन्स ॾींदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में, जेके ख़ासि ॾींहं हूंदा आहिनि, ख़ासि त्योहार हूंदा आहिनि, ख़ासि ॾिण हूंदा आहिनि, उन महिल असां तव्हां सां कचहरी कंदा आहियूं। अॼु सिंधे सुहिणे शाइर साहिल आज़ाद साहिब जी 3 वरसी बि आहे। साहिल आज़ाद साहिबु सिंधी ॿोलीअ जो ॾाढो ख़ूबसूरत शाइर, साहिल आज़ाद साहिब जी शाइरी तमामु घणी ॻाई वई। साहिल आज़ाद साहिब जी शाइरी खे जिन माण्हुनि ने ॻायो उन्हनि तमामु घणो ख़ूब नालो कमायो। साहिल आज़ाद साहिबु 3 वरह पहिरियां असां खां हिन फ़ानी दुनिया में हर को आहे ऐं हर को हलियो वेंदो, पर असांखे 3 साल पहिरियां 3 वरह पहिरियां साहिल आज़ाद साहिबु असांखे छॾे वियो, असांखे विछोड़े जो वठु ॾेई वियो। साहिल आज़ाद साहिब खे सदाईं असां यादि कंदा रहंदासीं। साहिल आज़ाद साहिबु ॾाढो मिठो माण्हू हो ऐं तबियतनि ॾाढो ख़ुशि मिज़ाज माण्हू हो, ऐं उहो बि कंहिंजे हरू भरू कम में टंग न हणाईंदो, पंहिंजो कमु कंदो रहंदो। तमामु घणा फिल्मी सॉन्ग्स बि हुनजा ॻाया विया हुआ। सो साहिल आज़ाद साहिब जी 3 वरसी आहे, ऐं सुबुह सुबुह सां अॼु ॾुख जी ख़बर हिकिड़ी ॿी बि मिली शाज़िया असांखे त सिंधी ॿोलीअ जो नामियारो कहाणीकार ऐं नॉवल निगार साईं शौकत हुसैन शोरो साहिबु अलालत खां पोइ अॼु लाॾाणो करे वियो। माना 8-9 कलाक पहिरियां हू लाॾाणो करे वियो। अज़र जोखी साहिब जी मूं पोस्ट ॾिसी इन हवाले सां फेसबुक ते बि, ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि इन हवाले सां पंहिंजा ताज़ियती जेके कमेंट्स आहिनि उहे बि फेसबुक ते रखिया आहिनि। शौकत हुसैन शोरो साहिबु कुझु ॾींहंनि खां साउथ सिटी हॉस्पिटल में दाख़िल हुयो ऐं तमामु घणो बीमार हुयो, ऐं पोइ चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं उमेदु हिकिड़ी हूंदी आहे त अलाह करे वरी वरी पवे। दोस्त अपडेट्स ॾियनि पिया इन हवाले सां त बाबा ठीकु आहे, चॉक आहे, चङो भलो थी वियो आहे। पोइ हिकिड़ी उमेदु जाॻे पई त साईं मोटी ईंदो घर, पर जेका हाणे रब जी रज़ा, पोइ साईं राह रबानी वरिती आहे। सॼो नामियारो कहाणीकार ड्रामा निगार शौकत हुसैन शोरो साहिबु असां में न रहियो आहे, उहो मोकिलाए वियो आहे। शौकत हुसैन शोरो साहिबु मूंखे यादि आहे त असां नंढपण में गुल फुल मैगज़ीन वठंदा हुआसीं, ॾाढो ख़ूबसूरत मैगज़ीन हूंदो ॿारनि जो, ऐं गुल फुल जो जेको पहिरियों एडिटर हुयो उहो साईं शौकत हुसैन शोरो साहिबु हुयो। शौकत हुसैन शोरो साहिब जा खोड़ सारा किताब मार्केट में आयल आहिनि। शौकत हुसैन शोरो साहिब खे खोड़ सारा अवॉर्ड मिलिया, एज़ाज़ मिलिया। शौकत हुसैन शोरो साहिबु तमामु घणो इल्मी अदबी पोरियो कयो, इल्मी अदबी कमु कयो। शौकत हुसैन शोरो साहिब जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा हुई त हू हरू भरू बि मुख़्तलिफ़ इवेंट्स में तव्हांखे नज़र न ईंदो। के वरी दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि जेके जिते किथे तव्हांखे नज़र ईंदा आहिनि न। शौकत हुसैन शोरो साहिबु महदूद माण्हू, माना महदूद हल्को हुनजो हुयो, ऐं पंहिंजे कम सां कमु रखण वारो माण्हू, लिखणु पढ़ण वारो माण्हू हुयो, हू टाइम ज़ाया करण वारो माण्हू न हूंदो हुयो। इलाही माण्हू ईअं चवंदा आहिनि यार पाण तफ़रीह ते निकितासीं, प्रोग्राम कहिड़ो बि हुजे भला आयासीं हलिया। शौकत हुसैन शोरो साहिब जी हिकिड़ी ख़ुशूसियत हुई त हू मुख़्तलिफ़ माना मख़सूस इवेंट्स में तव्हांखे नज़र ईंदो हुयो, बाक़ी हू नज़र न ईंदो हुयो। माना सोशल जेका एक्टिविटी हुई या सोशल जेका सरगर्मी हुई या मुख़्तलिफ़ जेकी वॾा वॾा प्रोग्राम जेके थींदा आहिनि सफ़ा टॉप क्लास या उन्हनि में शौकत हुसैन शोरो साहिबु शिरकत कंदो हुयो, बाक़ी न कंदो हुयो। सो हुनजो हिकिड़ो सबबु इहो हुयो त हू पढ़ण लिखण खे वधीक तरजीह ॾींदो, टाइम वेस्ट वारो माण्हू न हूंदो। सो शौकत हुसैन शोरो साहिब जे लाॾाणे सां अचानक विछोड़े सां सिंधी कहाणीअ खे, सिंधी नावल खे तमामु घणो नुक़सानु पहुचंदो, छो त सिंधी कहाणी, सिंधी नावल हाणे बि माण्हू लिखनि था, पर जहिड़े तरीक़े सां असांजा पुराणा जेकी राइटर आहिनि उन्हनि जीअं लिखियो आहे या उहे जीअं लिखनि पिया या उन्हनि जे कलम में जेका सघ आहे, ताक़त आहे, उहा अॼुकल्ह मूंखे नज़र न पई। छो त अॼुकल्ह जो जेको संसार आहे, अॼुकल्ह जो जेको माहवार आहे, उहो कंहिं ॿिए पासे लड़ी पियो आहे। असांजो नौजवान या नौजवान कहाणीकार बि खणी चऊं। सो सुठा कहाणीकार, सुठा लेखक जॾहिं हिन दुनिया मां छॾे वेंदा आहिनि त पोइ ॾुखु ज़रूरु थींदो आहे। शौकत हुसैन शोरो साहिब जी जेका लिखणी आहे, तहरीर आहे, उनजे कलम खे, उनजी ॾाह ते, उनजे ॾांव खे असां सदाईं यादि रखंदासीं। शौकत हुसैन शोरो साहिब जे विछोड़े ते दिली तौर ते आउं बि सदमे में आहियां, ऐं जेकी बि अदब दोस्त आहिनि या अदब सां प्यारु कंदड़ आहिनि, चाह रखंदड़ आहिनि, कहाणी सां प्यारु कंदड़ आहिनि, नावल निगार जेके आहिनि, उन्हनि दोस्तनि खे बि इंतिहाई गहिरो छेहो रसियो आहे, थकु रसियो आहे। शौकत हुसैन शोरो साहिब जा खोड़ सारा ड्रामा मुख़्तलिफ़ चैनल्स ते नशर थींदा हुआ। सो शौकत हुसैन शोरो साहिब जे विछोड़े ते असीं दिली ताज़ियत जो इज़हार बि कयूं था। अॼु असांजे प्रोग्राम में जेकी मौज़ूद महिमान हूंदा उन्हनि सां जेका कचहरी असांजी थींदी, ख़ासि तौर ते पाण शाज़िया ॻाल्हाईंदासीं सोशल जेकी असांजा कम आहिनि, सोशल एक्टिविटीज़ जेकी आहिनि उन्हनि ते पाण घणो अॼु फोकस कंदासीं। छो त इहा इहो जेको सिलसिलो आहे, इहो जेको कमु आहे, उहो घटि माण्हू हाणे कनि पिया। आउं ॾिसां पियो त हर माण्हू चवे थो त आउं सोशल आहियां। सोशल जो मतिलबु इहो न आहे त पाण सोशल अकाउंट्स ते वेही करे पाण हिक ॿिए सां राब्ते में आहियूं, पर
जेको मेन मक़सदु आहे, मेन कारण आहे त तव्हां ॿियनि खे छा डिलीवर कयो था, ॿियनि खे छा ॾियो था। सो इलाही खोड़ सारा दोस्त आहिनि जेकी पाण वेही करे पंहिंजो कमु बि कनि पिया ऐं ॿियनि जे कम बि अचनि पिया। सो उन्हनि दोस्तनि सां अॼु असां मुलाक़ात कंदासीं ऐं असांजो प्रोग्राम अॼु ज़बरदस्त रंग में रंगजंदो। जेको पहिरियों कलाकु आहे उहो हिकिड़े ॿिए रंग जो आहे, ॿियो कलाकु वरी हिकिड़े ॿिए रंग जो, माना रंग बिरंगी प्रोग्राम आहे। सो इन रंग बिरंगी प्रोग्राम खे इंजॉय करण जे लाइ तव्हांजो साथ असां सां घुरिबल आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो ऐं नंढड़ी साईअ खां पोइ मोटूं था, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढी साई मोटी आयासीं। अॼु अरबा जो ॾींहुं आहे ऐं 10 नवंबर तारीख़ आहे। अॼु मौज़ महिमान जेके असांजे स्टूडियो में पहुतल आहिनि उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदा रहूं। सभ खां पहिरियां जेका मौज़ शख़्सियत आहे उहा माशाल्लाह सोशल एक्टिविस्ट बि आहिनि पाण ऐं बिज़नेसमैन बि आहिनि ऐं रोटरी सां बि उन्हनि जो तालुक़ु आहे। सो हाणे असां उनजो नाम तव्हां ताईं पहुचायूं पिया। नाम सां गॾु उन्हनि जी ज़ियारत बि तव्हांखे टीवी स्क्रीन नज़र ईंदी। केरु आहे शाज़िया सां गॾु? साजिद थपड़ावाला साहब। राइट, आपकी कास्ट लेने में मुझे बड़ा अच्छा लग रहा है क्योंकि मेरे लिए ये नई चीज़ है। कैसे हैं जी? ठीक हैं आप? अल्लाह का शुक्र जी। बहुत शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम तशरीफ़ लाए, आपसे बात करते हैं। इन खां सवाइ असां सां गॾु जेको ॿियो मौज़ महिमान आहे ॾाढो सुठो रागी आहे। जी मां इंट्रो में तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए चुकुसि त पाण अॼुकल्ह उन्हनि फ़नकारनि सां घटि मिलंदा आहियूं जेकी फ़नकार सुठा ऐं सुरीला फ़नकार आहिनि, जेकी पाण पंहिंजे फ़न सां सचा आहिनि, या पाण ईअं खणी चऊं त जेकी पाण धुनूं बि तरतीब ॾींदा आहिनि, तिरज़ूं बि तरतीब ॾींदा आहिनि। अॼुकल्ह कॉपी जो जान घणो आहे, हर को माण्हू हिक ॿिए खां कॉपी करे ॻाए थो। सो हीउ जेको फ़नकार आहे उहो पाण ॾाढो सुठो कंपोज़र बि आहे, ॾाढो सुठो रागी बि आहे। सो भलीकार चऊं था इमरान सादिक सूमरो साहिब असां सां गॾु आहे। साईं कीअं आहियो? साईं ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। सो इन खां सवाइ उस्ताद मोहरम नाज़ बि असां सां गॾु हूंदो आहे, रोज़ जो असांजो जोड़ीवाल साथी। सो उस्ताद मोहरम साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? सफ़ा मज़े में? शायद तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। काफ़ी ॾींहंनि खां पोइ माइक कई आहे वरी मूंखे। अच्छा मां चयो लाइ चवंदो काफ़ी ॾींहं खां पोइ मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात काफ़ी ॾींहं थी आहे, थींदी थी अचे। त पर जिते मुहबतूं हूंदियूं न, सची ॻाल्हि इहा त उते जेकॾहिं 2-3 लम्हा बि माण्हू परे थो रहे न, उहे लम्हा बि ईअं लॻंदो आहे त ॼणो इलाही अरसो गुज़री वियो आहे, साल गुज़री विया, सदियूं। इन करे राति प्रोग्राम खां अलावा जेकॾहिं तव्हां चओ न बि रहंदो आहे, व्हाट्सएप ते बि रहंदो आहे। जेकॾहिं तव्हां इहो चओ त इलाही टाइम थी वियो, अरसो थी वियो, त इन ॻाल्हि में को बि वधाउ न थींदो, वाक़ई लॻे थो, छो त मुहबतूं एॾियूं आहिनि न। ऐं अॼु असां ॾाढो सुठो असांजो मोस्ट सीनियर मुंहिंजो उस्ताद जो शागिर्द जो इमरान सादिक सूमरो साहिबु इहा हिते मौजूदु आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। वाह वाह। हक़ीक़त इहा आहे त ॾाढा सुठा कंपोज़र, ॾाढा सुठा म्यूज़िशियन, हा ॾाढा सुठा ॻाइण वारा, 3-4 क्वालिटियूं हिकिड़े माण्हू में एट द टाइम, शाइर बि। हा हा, बसि हाणे इमरान साहिब जी वरी हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे नथी वणे त टाइम घटि ॾींदो आहे न, पोइ माना मसरूफ़ थो रहे, या पर कॾहिं कॾहिं चवंदा मां वटि टाइम न आहे, कॾहिं कॾहिं हरभरू माण्हू चवंदा टाइम न आहे असां वटि। पर माना जेकॾहिं साईं वटि माना जेको आहे सो जेको ख़ज़ानो आहे न, उहो माना वंडे विराए, माना माण्हुनि खे ॾे, माण्हुनि खे ॿुधाए, मज़ो करे न, चिल करे लाइफ खे। महिरबानी कंदा न, स्पेशली हिन प्रोग्राम जे हवाले सां ईंदा। हा हा, साईं कुझु चवणु चाहियो था तव्हां बि? इजाज़त हूंदी हा साईं चओ, माइक तव्हांखे आहे त तव्हां ॾाढी सुठी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे वंडिजे विराइजे। मूं हाणे 2 महीननि खां ऐलान किया, पहिरियों मां पंहिंजूं कंपोजिशन्स ॿियनि माण्हुनि वांगुरु, दूसरे लोगों की तरह मैं अपनी कंपोजिशन्स आगे नहीं करता था, मैं नहीं देता था। अब मैंने फील किया और रियलाइज़ किया कि मुझे देना चाहिए। ये ऐसी चीज़ है कि मैं देता जाऊँगा तो मैं जो वो खुद भी आगे बढ़ूँगा। हिकिड़ी कंपोजिशन मूं बि ॻाई साईं, लिकी लिकी ईअं न खणो साईं। थैंक्स अलॉट। मूंखे स्पेशली ख़ुशी थी आहे। बिल्कुलु। ऐं मां स्पेशली उस्ताद मां थैंक्सफुल आहियां अदा इरशाद जो। तव्हां मूंखे त उस्ताद न चयो, न तव्हां पंहिंजे मोहबतूं आहिनि, तव्हां मुंहिंजा सीनियर आहियो ऐं मूंखे लख थोरा हिक ॿिए खे जेकॾहिं असां इज़त वंडींदासीं त क़ाइमु रहंदी। ॾाढी सुठी कंपोजिशन प्रोग्राम में ॻायो हुई त हा न, बिल्कुलु बिल्कुलु, हा जेको पॉइंट जदीद रंग ॾेई करे, म्यूज़िक ॾेई करे मूंखे वणियो दिली तौरु वणियो। पर कंपोजिशन पहिरियों त जेका पीड़ आहे, बुनियाद त उहो त साईं। स्पेशली मां आई होप कि मां तव्हांखे 2-3 ॿियूं कंपोजिशन बि इंशाल्लाह वेझड़ में तव्हांखां ॻाल्हाए, तव्हां सां कचहरी बि कयूं था ऐं तव्हां खां हाल अहवाल बि वठंदासीं। मौज़ महिमान ॿियो बि असां सां गॾु आहे। जी शाज़िया। जी साजिद थपड़ावाला साहब, ठीक हैं आप? अल्लाह का शुक्र जी, ठीक ठाक। आप सोशल एक्टिविटीज़ भी आपकी रहती हैं, तो आजकल आपकी क्या मसरूफियात हैं? जी सबसे पहले तो मैं बहुत शुक्रगुजार हूँ कि आप लोगों ने मुझे इनवाइट किया, और आपका जो शो है बेशक वो बहुत ही पॉपुलर है और हम भी देखते हैं। और सोशल एक्टिविटी से रिलेटेड अगर आप मुझसे पूछें तो तकरीबन मुझे इसमें अराउंड 6 से 7 साल हो गए होंगे ना, और मुख्तलिफ़ तबकों में मैंने काम किया है।
सिर्फ जो नॉर्मल एनजीओ जैसे काम करती हैं कि गरीबों की मदद करना और राशन ड्राइव वगैरह करना, लोगों को खाने पहुंचाना, जो बेसिक सी बड़े बड़े नाम अब तो हैं जो इसमें कंट्रीब्यूशन जिनका है, लेकिन हमने जो है वो मुख्तलिफ सेक्टर्स को सिलेक्ट किया जिसमें लोगों की नज़र कम जाती है। अच्छा। मेरा ज़्यादा कंट्रीब्यूशन सोशल एक्टिविटी में अगर आप देखें तो उन चीज़ों में रहा है जिसमें लोगों की हम कानूनी रहनुमाई कर सकें अगेंस्ट क्राइम। उनके साथ कोई वारदात, कोई ऐसी चीज़ हो जाती है तो उनको किस तरीके से पहले स्टेप लेने हैं, किस तरीके से उनका फ़र्स्ट एड होना है, उन सिलसिले से रिलेटेड। बाकी अगर आप दूसरी सोशल एक्टिविटीज़ की तरफ आएँ तो काफ़ी प्राइवेट ऑर्गेनाइजेशन और एनजीओज़ के साथ हमने उन लोगों की मदद की जो लोगों की नज़रों में नहीं है। जैसे बहुत बड़ा कंट्रीब्यूशन हमारा है उन लोगों के लिए जो डिसेबल पीपल्स हैं। अच्छा। जो बीनाई, जिनको कोई ना कोई डिसेबिलिटी बॉडीज़ में है, चाहे वो कोई ऑर्गन की हो, चाहे वो कोई फिज़िकल पार्ट की हो, चाहे वो बीनाई की हो, तो उन लोगों को इनकरेज करना, मोटिवेट करना, उनके रोज़गार का बंदोबस्त करना, जिनको मोस्टली लोग ऑब्सलीट कर देते हैं, साइड कर देते हैं, कि इग्नोर करते हैं कि ये हमारे किसी काम का नहीं है, उनको फ्रंट लाइन पे लाना कि ये भी कैपेबल हैं। सिर्फ़ और सिर्फ इनके साथ अगर कोई डिसेबिलिटी है, इसका मतलब ये नहीं है कि वो आपके हमारे साथ बैठ नहीं सकते, कि वो काम नहीं कर सकते। मैं आपको ऐसे ऐसे लड़के हमारे जो हमने ट्रेन किए, कॉल सेंटर्स पे काम करते हुए दिखाऊं, मैनेजर लेवल पे काम करते हुए दिखाऊं, जो देख नहीं सकते, आप बिलीव नहीं करेंगे कि वो देख नहीं सकते, बट दे आर डूइंग देयर वर्क। उनके प्रॉपर, तो उस चीज़ की आप ट्रेनिंग देते हैं या वो खुद ही कर लेते हैं? हमारे साथ कोलैबोरेशन में कुछ ऑर्गेनाइजेशंस हैं जो इनकी बेसिकली ट्रेनिंग्स करती हैं। अच्छा। तो हम उन ऑर्गेनाइजेशंस को सपोर्ट करते हैं, इनकरेज करते हैं, हाईलाइट करते हैं डिफरेंट प्लेटफॉर्म्स पे और उनको प्रमोट करते हैं कि लोग इनकी तरफ भी आएँ और उनकी मज़ीद ज़्यादा से ज़्यादा हेल्प कर सकें। तो वो बच्चे जो छोटे तबके के हैं और बड़े तबके के हैं, जो घरों में छुप के बैठे हुए हैं, जिनके पेरेंट्स ने उनको बिठाया हुआ है, फ्रंट पे नहीं ला रहे कि अगर हम इनको लाएंगे तो हम किस तरीके से इनको निभाएंगे, क्या वो सोशली बैठने के काबिल हैं या नहीं है, ये डर दूर करने के लिए और उनको खुला माहौल देने के लिए उनकी प्रॉपर ट्रेनिंग की जाती है कि उनको पब्लिकली कैसे बैठना है, सोशली कैसे बैठना है और इन चीज़ों में इनकरेज। अच्छा, वो प्रॉपर कोई सेंटर वगैरह बनाया हुआ है? जी, किस तरह? बिल्कुल, आरसीसी बीनाई के नाम से है। अच्छा। और तकरीबन हम उनके साथ, हमारी जो ऑर्गेनाइजेशन है जिनके साथ मैं एफिलिएटेड हूँ इस सिलसिले से मुतालिक, तो उनको हम तकरीबन 2-2.5 साल से इस पे बड़ा प्रमोट भी कर रहे हैं और उनके साथ कदम कदम समझ लें आप। अच्छा, साथ है। तो कितने डिसेबल बच्चे वहाँ? तकरीबन मैं आपको बताऊं तो अराउंड कोई 50 प्लस हैं। अच्छा, जो बाकायदा आप समझ लें, अच्छी खासी तादाद होगी। जी बिल्कुल बिल्कुल। क्योंकि इनिशियली पेरेंट्स भेजते नहीं हैं, थोड़ा घबराते हैं कि नहीं ऐसा ना हो ये कोई और डिप्रेशन में चला जाए या कोई उसको कोई ऐसी बात कह दे जो उसको बुरी लग जाए, वो और ना निकले। अपनी जगह सही, वो घबराहट दूर करने के लिए हम बाकायदा उनको स्टेज पे प्लेटफॉर्म देते हैं, छोटे छोटे इवेंट्स करवाते हैं जिसपे उनको मौका देते हैं। अब कोई डिसेबल है बट इफ़ ही इज़ हैविंग अ गुड सिंगिंग एबिलिटी तो हम उसको गाने का मौका देते हैं। अगर इफ़ ही कैन डांस गुड, हम उनको नाचने का, डांस करने का, जो उनकी परफॉर्मेंस जिसमें वो बेहतर हैं। बीट बॉक्सर्स भी आपको उसमें दिखेंगे, सिंगर्स भी दिखेंगे, बहुत सी चीज़ें। बस उनकी डिसेबिलिटी क्या है, कोई बेचारा सुन नहीं सकता, कोई जो है वो। और मैं आपको एक और बात बताऊँ, मैंने तो बेचारे का वर्ड यूज़ किया बट हमारा ये रूल है कि हम उनके सामने बेचारे का वर्ड भी यूज़ नहीं, बिकॉज दे आर नॉट बेचारा, ठीक है ना, हो सकता, हाँ बिल्कुल, दे आर एक्चुअली लाइक अस। मे बी अगर वो फिजिकली किसी चीज़ से डिसेबल है तो हम भी किसी ना किसी चीज़ से डिसेबल हो सकते हैं, चाहे वो फिजिकली नहीं इंटरनली हो, सेंस ऑफ ह्यूमर के हिसाब से हो हमारी। मतलब उनको कोई चारा मिल जाए, बिल्कुल बेचारा नहीं रहता, वो बेचारा नहीं रहता, ये कह सकते हैं। जी, बहुत अच्छी कोशिश है क्योंकि वो तन्हाई में बैठने से बेहतर जी बिल्कुल, या घरों में इस तरह से, मतलब वो घुटन में, बिल्कुल एग्जैक्टली, एक डिप्रेशन में रहता है वो बच्चा भी। और सोशल एक्टिविटी में रहते हुए मुख्तलिफ प्लेटफॉर्म्स पे, जैसे हम बिजनेस सर्कल में भी उठते बैठते हैं, लॉयर्स में भी उठते बैठते हैं, अदर लॉ एंड एनफोर्समेंट में भी उठते बैठते हैं। तो हमारे पास चैनल्स काफ़ी हैं उनको इंट्रोड्यूस कराने के लिए। तो इफ़ एनीवन इज़ इंटरेस्टेड इन एनी फील्ड तो हम उसमें कोई ना कोई बंदा उनके लिए ढूंढ लेते हैं जो उनको मौका दे आगे आने का, जगह दे उनको काम करने का। आपको कितना टाइम हो गया ये सब कुछ, कितना? मुझे सोशली अगर आप देखें तो मैंने आपको जैसे कहा 6-7 साल मुझे हो गए। अच्छा, समझे ना। और बड़ा शहर का बड़ा फेमस इदारा है, अगेंस्ट क्राइम हम काम करते हैं उसमें। अच्छा। CPLC के नाम से। अच्छा। तो उसमें बिल्कुल मैं तकरीबन 7 साल से एज अ मेंबर वहाँ पर हूँ। अच्छा। और अगेंस्ट क्राइम बड़ी खिदमत है हमारे इदारे की भी। अच्छा। और वहाँ पे जहाँ पे जैसे मैंने नाम लिया, उस इदारे का नाम जैसे ही आता है तो स्ट्रीट क्राइम, मोबाइल स्नैचिंग, कार रॉबरी, ये सारी चीज़ें इंसान के दिमाग में आ जाती है। किडनैपिंग फॉर रैंसम हमारी स्पेशलिटी है, एक्सटॉर्शन हमारी स्पेशलिटी है, उसके अगेंस्ट हम काम करते हैं। और अल्हम्दुलिल्लाह बहुत बड़ा
समझने मैं समझता हूँ कि रेशियो इसमें कम हुआ है पिछले 3 सालों में, अगर आप क्राइम के हिसाब से देखें तो। नो डाउट स्ट्रीट क्राइम ने सर बहुत उठाया, स्ट्रीट क्राइम क्योंकि बड़े धंधे बंद हो गए, जो बड़े काम थे वो बंद हो गए, तो जिसकी वजह से इसमें भी बड़ा रहा है। और दूसरा, अगर आप एज अ लॉ देखें तो वो फैमिलीज जो लॉयर्स के पास जाते हुए घबराती हैं या कोर्ट के प्रोसीजर से घबराती हैं, एक माइंड सेट है कि कोई भी आपको कहे कि जी आपका मैटर कोर्ट में जाना है, दिमाग में बंदा वैसे ही डाल देता है कि आपके 2-4 साल तो वैसे ही। ऐसे ही, सही बात तो है। ये माइंड सेट ख़त्म करने के लिए हम इसमें भी फैसिलिटेट करते हैं कि उनको बेहतर से बेहतर गाइडेंस दे सकें और उनको मौका दें कि नहीं आप अपने हक के लिए आवाज़ उठाएं। और आप बिल्कुल इसमें आ गया, ऐसा लाजमी नहीं है कि आपको 3-4 साल ही लगें, तो आप आएँ और एक्शन लें, क्योंकि जब तक आप रिपोर्ट नहीं करेंगे क्राइम या एक्शन नहीं लेंगे तब तक ये होता रहेगा। ये बात तो सही, बिल्कुल सही बात है। अच्छा, वैसे जिस तरह से पहले बात हुई डिसेबल बच्चों की, पहले तो मैं कहता हूँ कि एक पूरा प्रोग्राम इस पे भी किया जा सकता है। बिल्कुल। तो किस तरह से वो बच्चे आपके पास किस तरह से पहुँचते हैं, किस तरह से अवेयरनेस दी जाती है वालिदैन तक कि भाई इनके बाद में प्रॉपर हमारे पास ट्रेनर्स हैं और अगर आप कहेंगे तो वी विल डेफिनेटली इंट्रोड्यूस यू कि आप उनको बुलाएं, उनसे पूछें, वो आपको बेहतर इसमें गाइड कर सकेंगे कि हाउ दे ट्रेन देम, क्योंकि हम तो उनको ट्रेनिंग के लिए और इन सब चीज़ों के लिए जगहें फैसिलिटेट कर सकते हैं, प्लेटफॉर्म दे सकते हैं, लेकिन एक्चुअल ट्रेनिंग जिसने करनी है और जो उनके मिजाज को समझता है, जो उनको समझता है कि इनको किस तरह कि एक ब्लाइंड है या कोई एक डेफ है तो उसको किस तरीके से चलना है या उसके क्या टिप्स हैं या उसको किस तरह से रीड करना आना चाहिए, वो बेसिक तो एक ट्रेनर ही आपको उसमें बता सकता है। लेकिन हम जो है फैसिलिटेट करते हैं फंड्स के हिसाब से भी, जगहों के हिसाब से भी, और इफ़ दे आर विलिंग टू कि वो कोई कंप्यूटर रूम खोलना चाह रहे हैं या कोई थिएटर बनाना चाह रहे हैं तो उसके लिए फिर हम उनकी मदद करते हैं, दूसरे लोगों को ला के उनको दिखाते हैं कि अब तक उनकी क्या प्रोग्रेस है। लोग भी इंटरेस्ट लेते हैं और आप बिलीव नहीं करेंगे कि इतना अच्छे लेवल पे उनका अब ये डेवलप होता जा रहा है। और अगर आपने बिल्कुल आप वाकिफ़ होंगे रोटरी इंटरनेशनल के नाम से भी, तो उससे भी मैं कुछ सेक्टर्स में इन्वॉल्व हूँ, इनके साथ भी सोशली काम के हिसाब से। तो बिल्कुल जब आप कहें तो इसमें तो बहुत अच्छा मैं समझूंगा कि इनको हाईलाइट करने ये हुआ कि टेक्निकल एजुकेशन भी बिल्कुल दे रहे हैं आप उनको, कि एक ब्लाइंड में कैसे पढ़ना है उसके स्पेशल कोर्सेज हैं, वो आप और मैं भी देखेंगे तो फर्स्ट आपको नहीं समझ आएगा कि हाउ दे आर डूइंग, बट दे आर फॉलोइंग लाइक बाहर के जो जिस तरह शार्प माइंडेड होते हैं, वेरी शार्प, दे आर वेरी, इनका इतनी अच्छी अच्छी एक्टिविटीज करते हैं, बंदा हैरान रह जाता है ना कभी-कभार यार कैसे करते कर लेते हैं कि आप हैरान हो जाएंगे कि यार के अल्लाह ताला ने कोई एक चीज़ कम रखी है तो कहीं कुछ ज़्यादा भी रखा है। सही सही, दे आर वेरी स्मार्ट इनफ। सही सही सही, ये बहुत अच्छा काम कर रहे हैं। मैं बहुत मतलब वो इंस्पायर हो गया आपसे। सही बात है, आपको अप्रिशिएट करना चाहिए, आप बहुत अच्छा। ऐसे ख्याल कैसे आया ये ख्याल नौजवानी में ऐसे ख्याल कम आते हैं जी असल में इस प्रैक्टिकल लाइफ में मैं बहुत अर्ली आ गया था, तो जिस उम्र में लोग सिर्फ घूम फिर ही रहे होते हैं उसमें मैंने काम भी शुरू करा, कारोबार भी शुरू करा, एजुकेशन भी नहीं छोड़ी, चलता रहा, एक शौक था, एक पैशन था, और अल्लाह ताला ने उसके रिजल्ट्स भी देना शुरू किए। और ये है कि कहीं पे अल्लाह करता है तो नाकामी नहीं होती, जिसमें हाथ डालते हैं अल्लाह करता है तो सही। एक छोटा सा वक्फा ले लेते हैं, मज़ीद बात करते हैं आपसे। नंढी साई जो वक्त जो है शाज़िया ब्रेक वठूं बोला जी, टाइम थियो आहे शॉर्ट ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था, तव्हां सां जुड़ी सघो था, तव्हां असांजे प्रोग्राम में टेलीफोन भी करे सघो था। सो इन जे लाइ तव्हां टेलीफोन खणंदव, ज़ाहिर आहे मोबाइल तां तव्हां असांजो नंबर डायल कंदव, फ़ोन कंदव, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, तव्हां असांजी हौसला अफ़ज़ाई कंदव। त असां सां गॾु इमरान सादिक सूमरू साहिबु ॾाढो सुठो रागी आहे, त पोइ मौक़े जो फ़ाइदो वठी हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं। शादी छा ख़्यालु आहे? असल में मौक़े जो फ़ाइदो चांहि पीअण जो बि आहे न, बिल्कुलु, न त चांहि न पी सघंदासीं, कलाम ॿुधी चांहि वधीक पसंदि वणंदी ईअं न साईं। पोइ हाणे तव्हां ॾे था वरूं, वाह वाह कजो, वॾी महिरबानी। नवाज़ खान ज़ौहर जी लिरिक आहिनि, दर्द वस्ती थी चए मूं साण हल, चाहींदुसि तव्हांखे पहिरियों गीत उहो ॿुधायां। वाह वाह, कंपोज़िशन तव्हांजी आहे? कंपोज़िशन माशाल्लाह माशाल्लाह, वाह वाह। दर्द संदेश खणी आई, दिल दुआ जे हथनि में सजो देश खणी आई।
दर्द बस्ती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल जाम शोरो वाओ खुशबू चंद्र जाम शोरो वाओ खुशबू चंद्र मधुमस्ती थी चवे मूसाण हल मधुमस्ती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल प्यार जो एहसास थो बाहें बखे प्यार जो एहसास थो बाहें बखे जे मूसरती थी चवे मूसाण हल जे मूसरती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल यार जे तोखे छॾन था सब नवाज यार जे तोखे छॾन था सब नवाज हाणे गणती थी चवे मूसाण हल हाणे गणती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल रुत बसंती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल दर्द बस्ती थी चवे मूसाण हल मूसाण हल मूसाण हल मूसाण हल वाह साईं वाह साईं वाह ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो ॾाढी सुठी कंपोज़िशन माशाल्लाह शाइरी बि ॾाढी भली पर हाणे दर्द वस्ती चवे थी साण हलंदा हाणे दर्द में अॻु में ई आहियूं हाणे दर्द वस्ती न हलंदासीं ॻाल्हि आहे सिधीअ सां का ख़ुशीअ जी वस्ती का ॿुधायो त असां तव्हां गॾु वञण लाइ तयारु नवाई कंपोज़िशन ॾाढी सुठी शाइरी बि ॾाढी सुठी शाइर जो पंहिंजो एहसासु आहे दर्द आहे तमामु ख़ूबसूरत शामिल कयोसीं लख थोरा तव्हांजा थैंक यू सो असां सां गॾु मौज़ूद मेहमान साजिद साहब गॾु आहे शाज़िया जी आपने CPLC की बात जैसे उसमें ज्वाइन करने के बाद आपको लगा कि क्राइम में कुछ कमी आई है? देखिए जिस टाइम पे मैंने ज्वाइन किया था वो तकरीबन 2013 और 14 का पीरियड था। बहुत ही कोई वर्स्ट सिचुएशन थी शहर की और अगर आप उससे आज को कंपेयर करें तो
बहुत बड़ा फ़र्क है, मतलब मैं कहूँगा कि थोड़ा बहुत भी नहीं, बहुत बड़ा फ़र्क है। तो जो जैसे मैंने आपको बताया, जो बड़े धंधे जिसको हम कहते हैं, लाइक किडनैपिंग फॉर रैंसम, एक्सटॉर्शन, भत्ताखोरी, कराची शहर का रहने वाला हर बंदा उस चीज़ से वाकिफ़ है। मैं समझता हूँ हर दूसरे बंदे ने ये चीज़ फेस की होगी कभी ना कभी, तो वो चीज़ें अब नहीं हैं। लेकिन नो डाउट स्ट्रीट क्राइम में अब भी कहूँगा कि उसमें और ज़्यादा एफर्ट्स की ज़रूरत है, और ज़्यादा उसमें काम की ज़रूरत है, क्योंकि इस वक्त इतनी ज़्यादा कंप्लेंट्स मौसूल होती हैं इस चीज़ से रिलेटेड। एक तो महंगाई, बेरोजगारी, बिल्कुल ये भी मसला हो रहा है ना। बिल्कुल ऐसा ही है। किसी के पास कुछ नहीं होगा तो छीना झपटी करेगा, क्या बिल्कुल करेगा? एग्जैक्टली ऐसा ही सही है। बात। बिजनेसेस बिल्कुल आप खुद देख सकते हैं क्या पोजीशन इस वक्त जा रही है, और कारोबार के हिसाब से अगर आप पूछें तो शिपिंग कॉस्ट इतनी बढ़ गई हैं कि इम्पोर्टर्स बहुत बुरी तरह से डिस्करेज हो गए। शिपिंग कॉस्ट ओवरऑल पूरी दुनिया में, लाइक पहले कुछ डॉलर्स ऊपर नीचे होते थे, बट अब थाउजेंड्स ऑफ डॉलर्स का फ़र्क आ गया है, समझे ना। तो इतना ज़्यादा इसमें इम्पोर्टर्स डिस्करेज हुए हैं। साथ में हमारी करेंसी डिवैल्यूएशन, अगर आप देखें डॉलर कहाँ पे जा रहा है, जिसकी वजह से इंपोर्टर तो सोच भी नहीं सकता इस वक्त कि कोई नई चीज़ इंट्रोड्यूस मार्केट में करवाए। गवर्नमेंट्स आर इंटरेस्टेड कि आप एक्सपोर्ट सेक्टर को डेवलप करें। एक्सपोर्टर्स को ये है कि हम इंपोर्टर्स को डिस्करेज चले हो रहे हैं, लेकिन साथ में हम एक्सपोर्ट तो बढ़ाएं ना कम से कम। लेकिन एक्सपोर्टर को भी आप देखें तो इलेक्ट्रिसिटी, गैस फैसिलिटीज़, कहीं ना कहीं कोई ना कोई इशूज़ है जो आज भी वो फाइट कर रहे हैं एक्सपोर्टर। कितनी इंडस्ट्रीज़ हमारी बंद हो गई, दूसरे मुल्कों में मूव हो गई। वजह यही है कि अगर हम एक सेक्टर को हिट कर रहे हैं तो फिर दूसरे को डेवलप होने की भी जगह सही से नहीं दे रहे, जो इस वक्त बिजनेस कम्युनिटीज़ बहुत ज़्यादा फेस कर रही हैं। सही माशाल्लाह। बिजनेसमैन भी हैं आप, क्या बिजनेस है आपका? तो मैं हम भी कोई फ़ायदा उठा लें। टेक्सटाइल का बिजनेस बेसिकली हम करते हैं, और हमारी इंपोर्ट भी है फ्रॉम यूएस, कनाडा, और एक्सपोर्टर्स भी हैं हम अफ्रीकन कंट्रीज़ में। सही। तो हम दोनों तरीके से ही इफेक्ट होते हैं, अगर आप इंपोर्ट के सेक्टर से पूछें तब भी, और एक्सपोर्ट के सेक्टर से पूछें तब। तो क्या समझते हैं, ये सिर्फ अभी हुआ है इस हुकूमत में, या पहले भी ये इस तरह से ही होता था? करेंसी डिवैल्यूएशन का इशू, जैसे मैं आपको बताऊं, व्हेन आई वाज डूइंग बिजनेस, आई स्टार्टेड इन 2012। तब मुझे याद पड़ता है मैंने पहली दफ़ा अगर कहीं पैसे भेजे थे तो उस टाइम मैंने कोई 91 रुपीज़ के हिसाब से भेजे थे। तो 91 रुपये का डॉलर उस टाइम पे था, और आज आप देखें किधर आ गया, समझे ना। और चीज़ें महंगी ही इसी वजह से होती हैं क्योंकि इंपोर्ट कॉस्ट हमारी बढ़ जाती है। डॉलर की कैलकुलेशन ही हमारे लिए हर चीज़ में होती है। हम चाहे हमें शिपिंग की कॉस्ट बेयर करनी हो, चाहे हमें कस्टम ड्यूटीज़ बेयर करनी हो, दोनों में कैलकुलेशंस डॉलर से ही होती हैं। अगर वही आप होता जाएगा तो वो नेचुरली हम उसको जब पाक रुपये में कन्वर्ट करेंगे तो उसकी कॉस्ट ज़्यादा ही बननी है। तो क्या आप समझते हैं वजह क्या हो सकती है? देखिए वजह इसमें हर आदमी की मैं राय जानना चाहता हूँ। जी, इस वक्त जो वजह है ना वो बेसिकली ये इफेक्ट्स हैं सारे कोविड के। ये जो पिछले 2 साल रहे ना, जिसमें तकरीबन 1 साल पूरी दुनिया पैक हो गई, शिपिंग कंपनीज चली नहीं, कितनी शिपिंग कंपनीज बंद हो गई आपको अगर अंदाजा हो। और इस वक्त जो कॉस्ट बढ़ी है वो यही वजह है कि जो छोटी छोटी शिपिंग कंपनीज बंद हुई उन्हें बड़ी बड़ी शिपिंग कंपनीज ने टेक ओवर किया है। और उन्होंने क्या किया पिछले 2 सालों 1.5 साल में, जब ये काम सारा बंद था, तो छोटी छोटी शिप, जैसे बैंक्स के साथ होता है, कभी कोई बैंक डिफ़ॉल्ट कर जाता है, इस तरह शिपिंग कंपनीज भी डिफ़ॉल्ट करी हो रही है। तो बड़ी शिपिंग कंपनीज के जो नाम थे उन्होंने उनको परचेज़ किया। अब क्या हुआ कि जहाँ 12-13 शिपिंग कंपनीज चल रही थी ना, सिर्फ 4-5 चल रही हैं। तो अब उनकी मोनोपोली है। अब वो आपस में एक साथ हैं कि अब हम जो ओशन फ्रेट कोट करेंगे वो पब्लिक को उन्हें लेना ही लेना है, क्योंकि दूसरा कोई ऑप्शन उनके पास नहीं है। सही समझे ना। तो ये कोविड, मैं इस वक्त की सिचुएशन जो है ना, मैं उसका सारा जो है ना वो क्रेडिट कोविड को ही दूंगा, जिसकी वजह से अभी पूरा लॉस हुआ। बिल्कुल। इसमें सिर्फ हमारा प्रॉब्लम नहीं है, ये इंटरनेशनल क्राइसिस है। इसमें कोई हमारी, अगर हम कहेंगे हम सब गवर्नमेंट के ऊपर डाल देंगे उसकी वजह से पाकिस्तान का ये हाल हुआ है, तो ये पिछले 1.5 साल इंटरनेशनल क्राइसिस, आप दुनिया का कोई भी मुल्क उठा के देख लें, समझे ना, आपको ये ही प्रॉब्लम है। ये हाल बेहाल हुआ। बिल्कुल एग्जैक्टली। बेहाली से कब निकलेंगे? बिल्कुल। कितना टाइम लगेगा? मैं समझता हूँ निकलने की तरफ है। अब पिछले 2-2.5 महीने से आप देखें तो सब पॉजिटिविटी शुरू है, जिंदगी और मैं समझता हूँ कि आने वाले 3-4 महीने में नॉर्मल रूटीन हो जानी चाहिए इंशाल्लाह। वैसे इंपोर्ट करने में भी या एक्सपोर्ट करने में भी माशाल्लाह आपने जैसे बताया कि नुकसान ज़्यादा किस चीज़ को हुआ है, एक्सपोर्ट या इंपोर्ट को? देखिए इंपोर्ट को तो बुरी तरीके से हुआ है। इसकी वजह यह है कि लोगों ने ये समझ के चीज़ें इंपोर्ट करी कि शायद कस्टमर प्राइस बढ़ा देंगे। अच्छा। तो बड़ी बड़ी क्वान्टिटीज़ में मंगवा लिया गया, पड़ी नहीं चीज़ें, बिकी नहीं, क्योंकि कस्टमर रेडी नहीं था। कस्टमर उस सूरत में प्राइस बढ़ाएगा ना जब डॉलर की वजह से महंगा भले हुआ है लेकिन बाकी चीज़ें सही चल रही हैं। लेकिन कोविड ने तो बाकी चीज़ें भी अफेक्ट कर दी थी। अब जब बंदे की दुकान या कारोबार ही नहीं चल रहा है तो वो हम इंपोर्टर से क्या चीज़ उठाएगा, समझे ना। अब अगर कोई मशीनरी वाले हैं फॉर एग्जाम्पल, तो उसकी जब फैक्ट्री नहीं चल रही, उसका जब कारखाना ही नहीं चल रहा तो वो हमसे मशीनें क्यों खरीदेगा? सही बात है।
तो एक्सपोर्ट पे भी यही सूरत हाल हुई, पूरी दुनिया में यही था? बिल्कुल ऐसे ही है। तो एक्सपोर्ट में एक्सपोर्ट जो सबसे ज़्यादा इफेक्ट हुई है ना, वो इस वक्त शिपिंग कॉस्ट की वजह से। सही सही। हम अगर यूजुअली कहीं पे कोई शिपमेंट भेज रहे हैं और उसकी कॉस्ट अगर हमें $1200-1300 आती थी पर शिपमेंट, वो 7000 पे चली गई। सही सही। अब आप 7000 को इधर 175-172 के डॉलर से कन्वर्ट करके देखें, लाखों का फर्क आ गया पर शिपमेंट। वैसे हमारी चीज़ें एक्सपोर्ट जब होती हैं तो हमारे मयार को दूसरे ममालिक किस तरह से देखते हैं? हमारी क्वालिटी अच्छी होती है? हमारी क्वालिटी आप बिलीव नहीं करेंगे, हम दूसरे ममालिक की बात करते हैं यार, मैं किसी ब्रांड का नाम नहीं लूंगा। इस वक्त आप पूरे इटालियन अमेरिकन ब्रांड्स उठा लें, क्लोथिंग में स्पेशली मैं आपसे कहूँगा सारा यहाँ से बनता है। अच्छा, ये सही कहा आपने। सब यहाँ से बनता है। बड़े बड़े हम अमेरिका जाके, दुबई जाके बड़े बड़े मॉल से, बड़ी बड़ी आउटलेट से शॉपिंग करते हैं, नोबडी नोज के वो यहाँ की फैक्ट्रियों से बन के जाता है। पाकिस्तानी जो कपड़ा होता है ना, वो बिल्कुल बहुत पसंद किया जाता है। बिल्कुल। आप देखें यहाँ पे हमारे तो वो चीज़ें पाकिस्तान में क्यों नहीं है, ये थोड़ा सा मुझे बता दें। देखें इसकी वजह ये है कि जो क्वालिटी हम बाहर वालों के लिए बना रहे हैं वो अफोर्ड ही नहीं कर पाते ना यहाँ वाले। अच्छा अच्छा। अब बाहर अगर वो शर्ट अगर वो $70-80 की पर पीस बेच रहे हैं, आप $70-80 की यहाँ शर्ट लेने वाली कितनी आवाम है? बहुत कम मिलेगी ना आपको। तो वो रन ही नहीं कर पाते अपनी आउटलेट। सही सही। वो अभी देखें ना, आप खाली फूड इंडस्ट्री को अगर उठा के देख लें तो कितना टाइम लगा है बैरूनी फूड इंडस्ट्रीज को यहाँ पे सेट होने में। एक जमाना था सिवाय KFC, पिज़्ज़ा, जो बड़े बड़े नाम है उनके अलावा आपको नहीं दिखती थी चीजें। आपको अब हर गली में नया ब्रांड दिखेगा, इटालियन रेस्टोरेंट्स, अमेरिकन रेस्टोरेंट्स। क्यों? क्योंकि यहाँ पे अब लोगों ने उसको एक्सेप्ट करना शुरू कर दिया है और वो हमारी कॉस्ट पे भी मैच कर रहा है। ठीक है ना। लेकिन क्लोथिंग से रिलेटेड अभी भी बहुत सा ऐसा तबका है जो मैं समझता हूँ कि नहीं अफोर्ड कर सकता इतने महंगे। तो एक्सपोर्ट क्वालिटी जो है वो बाहर ही जाती है, लेकिन अच्छी क्वालिटी हमारे लिए प्राउड मोमेंट और रॉ मटेरियल यहाँ का बना हुआ होता है कि पाकिस्तान एंड बांग्लादेश। सही सही सही। मतलब ये हम इसी मतलब गलतफहमी में हैं कि बाहर गए और नहीं, वो हम अच्छी चीज लेके आते हैं, अपनी चीज लेके आते हैं। बिल्कुल ऐसे ही। सही कहा आपने। ये बहुत अच्छा बताया आपने, क्योंकि अक्सर यही होता है कि अपनी चीज वैसे भी अच्छी नहीं लगती यहाँ की, बिल्कुल ऐसे ही। तो वहाँ पर क्वालिटी अच्छी जाती है। तो सिर्फ क्वालिटी का फर्क है और कोई बात नहीं है। मैन्युफैक्चर मोस्टली इधर ही है। अच्छा अच्छा। मतलब हमारी चीज़ें भी वहाँ पर एक अपना मकाम रखती है, नाम रखती है ना, हमारी क्वालिटी भी अच्छी जा रही है ना। अगर किसी वहाँ के रिटेलर्स से और बड़े बड़े आउटलेट्स वालों से पूछे ना तो वो दो ही कंट्रीज के नाम लेंगे, पाकिस्तान एंड बांग्लादेश। सही सही सही। अच्छा, चीपेस्ट भी है यहाँ पे। लेबर हमारी आज भी जो है, भले जितने भी लेबर लॉज हमारे हैं, लेकिन आज भी उस पर 100% इम्प्लीमेंटेशन नहीं है। अच्छा अच्छा। समझे ना। तो लेबर यहाँ पे ओवरऑल चीप ही है। अमेरिका मुझे काम करते हुए कोई 8-10 साल हो गए, लेकिन अगर मैं उसको कंपेयर करूँ आज उस टाइम से और आज से, तो मेरे मोस्टली सप्लायर्स अपने आउटलेट्स बंद करके चले गए। अच्छा। क्यों? क्योंकि वहाँ पे लेबर कॉस्ट ही उनको वारा नहीं खाती। अच्छा अच्छा। वो कहते हैं कि हम वहाँ पे पर आवर वेजेस हैं और वो इतनी कॉस्टली हैं, और जो वो काम लेते हैं वो साथ में वो 100% इम्प्लीमेंटेशन है वहाँ पे लॉ का अकॉर्डिंग टू लेबर लॉ। पूरे रूल्स बने हुए हैं। अब हमारे यहाँ तो ये है ना कि कोई अगर टीम काम कर रही है, हमने उनको थोड़ा और ऑफर किया, ओवर टाइम ऑफर किया, वो पूरी रात भी बैठे रहेंगे, घर नहीं जाएंगे। सही सही। वहाँ ये चक्कर नहीं है, इतना इजी नहीं है वहाँ लेबर को। जिस तरह से हमारे यहाँ कवानीन बनते हैं कि भाई 25,000 तनख्वाह जी बिल्कुल एक मुलाजिम की होनी चाहिए, वहाँ एक्चुअली इम्प्लीमेंटेशन है, यहाँ पर महंगा पड़ता है, यहाँ गुजारा हो जाता है। क्योंकि यहाँ पे जिसको हम 25 जो मांग रहा होता है वो समझ लें कि उसको और कोई 25 नहीं मिल रहे होते, मतलब बार्गेनिंग कर लेते हैं 10,000 20-22-15 में भी खुश होता है कि यार मुझे और कोई रखे ना रखे, इसी डर क्योंकि जॉब सिक्योरिटी नहीं है ना यहाँ पे। वैसे ये गलत बात नहीं है आपस में बैठे, बिल्कुल गलत बात है, नाइंसाफी, बिल्कुल नाइंसाफी करते भी हम सब करते बिल्कुल ऐसे। आप ये देखें ना कि जॉब सिक्योरिटी ही है कि बंदे का काम में भी लगन रहता है और कि उसको पता है कि मैं यहाँ पे मुतमईन हूँ और रहूँगा। यहाँ पे काम करने वालों का सबसे बड़ा इशू जो है, आप किसी भी इदारे में, किसी भी हॉस्पिटल्स में चले जाएँ, कहीं पे बड़ी बड़ी कंपनीज मल्टीनेशनल में चले जाएँ, समझे ना, जॉब सिक्योरिटी का इशू सब फेस करते हैं कि यार सिफारिश कोई और ना आ जाए, कोई और बीच में किसी को मौका ना देना, किसी को सब, इस डर से कि कोई उसकी जगह ना ले ले। बल्कि यही रहता है कि एक फोन पर भी फायर हो सकता है बंदा। बिल्कुल ऐसा ही है भाई, फोन ना आ जाए किसी का, मैनेजर का फोन आ जाए, बॉस का फोन आ जाए, भाई कल से नहीं आना, ये भी बड़ा मसला होता है, टेंशन में रहता है। इन गवर्नमेंट सेक्टर्स आल्सो आप देखें ना, अगर यहाँ पे हमारे यहाँ जो इस वक्त सिचुएशन है, हम सब वाकिफ है हमारी पॉलिटिकल सिचुएशन, लेकिन वही वाली बात है, हर बंदा जितना भी अच्छे ओहदे पे हो घबराता ज़रूर है कि मेरी किसी भी चीज़ की वजह से रिएक्शन आ सकता है, मैं ऐसा ना हो कि मुझे घर बैठना पड़े। एज अ बिजनेसमैन किस तरह से देखते हैं खान साहब की हुकूमत को आप? देखें, खान साहब की हुकूमत बज़ाहिर कारोबार के हिसाब से अगर आप पूछे ना, तो इस वक्त मैं सारा क्रेडिट उनके ऊपर नहीं डालूंगा, नो डाउट गलतियां हैं, चीज़ें हैं, लेकिन 2 साल जो हैं पिछले, वो इंटरनेशनल, मैंने आपको जैसे कि बताया, क्राइसिस है। हो सकता है कि काम करने का मौका ना मिला हो सकता है कि जिस तरह उनके प्लान्स हो वो खुद भी अफेक्ट हो गए हो। कोई शॉर्ट मैसेज देना चाहेंगे आखिर में? बस मैं यही कहूँगा कि जिस तरह से सुबह का आज आगाज़ हुआ है इंतहाई मोटिवेटेड और अच्छे तरीके से, तो किसी भी चीज़ में हिम्मत नहीं हारनी है,
खड़े रहना है, डटे रहना है, आप देखें रास्ता खुद इंशाल्लाह। बहुत शुक्रिया साजिद भाई, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इंशाल्लाह हयाती बख़ैर, फिर कभी मुलाक़ात होगी। हिते नंढी साईअ जो वक़्तु बितो आहे शाज़िया, मोटी ईंदासीं त पोइ हिकिड़ो ॿियो महिमान बि असांखे जॉइन कंदो, हुन सां कचहरी कंदासीं। सो तव्हां नंढड़ी साई वठो जी। वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम जी। वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढड़ी साई खां पोइ मोटी आयासीं। जीअं प्रोग्राम जो स्टार्ट वरितोसीं, पाण तव्हांखे ॿुधायोसीं त प्रोग्राम जे पहिरें हाफ में महिमान सां तव्हांजी मुलाक़ात जंहिंसां थी चुकी, हुन सां कराईसीं। वरी तव्हांखे इहो बि चयोसीं त ॿियो हाफ जेको हूंदो त उहो बि ॾाढो काराइतो लाभाइतो हूंदो। अॼुकल्ह जेको वॾे में वॾो मसइलो इहो आहे त असां पंहिंजो बि बचाव नथा कयूं, पंहिंजे ॿारनि जो बचाव नथा कयूं। पाण इलाही लापरवाही जो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। सची ॻाल्हि इहा आहे त पाण चऊं था त बसि जीअं हले थो माण्हू ईअं हलंदो रहे। एॾी त माना जेका आहे सा परेशानी आहे, एॾा त मसइला आहिनि ज़माने जा। सो पाण पंहिंजे लाइ टाइम कढूं ई कोन था। पाण पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथा रखूं। पंहिंजी सिहत थियो पर पंहिंजी ॿारनि जी सिहत हितां ई अहम आहे। जेके फ्यूचर जा मुस्तक़बिल जा महिमार आहिनि, उन्हनि जे लाइ पाण खे टाइम करणो पवंदो। मूंखे यादि आहे असां नंढपण में ॾिसंदा हुआसीं त असांजूं अमड़ियूं, असांजूं अदियूं, असांजूं वॾड़ियूं जेके ख़ासि तौर ते या असांजा वॾड़ा, उहे ॿारनि खे वठी वेंदा हुआ किथे न किथे कंहिं सिहत मर्कज़ ते, बुनियादी सिहत मर्कज़ ते, ऐं बाक़ाइदा उन्हनि वटि हिकिड़ी पर्ची हूंदी, नंढा नंढा कार्ड्स हूंदा हुआ, ऐं पोइ उन में लिखियलु हूंदो त हीउ टुको लॻी चुको आहे, वरी ॿिए टुके जे लाइ हिन टाइम ते हिन डेट ते अचिजो। सो हाणे पाण इहो सभु कुझु जेको आहे न सो लापरवाहीअ में एतिरे ताईं जो जेकॾहिं असांखे उहो कार्ड मिले बि थो त पोइ जॾहिं ॿिए टुके जो टाइम थिए थो त पोइ कार्ड वरी लभे ई कोन थो, पोइ वतूं था ॻोल्हींदा। पोइ इन सिलसिले ते बि असां ॻाल्हाईंदासीं। पर चवण जो मक़सदु इहो आहे त पाण पंहिंजनि ॿारनि खे बुनियादी जेकी टुका आहिनि, जेकी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि, उहे लॻाइण इंतिहाई लाज़िम आहिनि। अॼु पाण जेका ॻाल्हि कंदासीं, जेका गुफ़्तगू कंदासीं, उहो उरड़ीअ जे टुकनि ते पाण ॻाल्हाईंदासीं त उहे टुका कीअं लॻाइण घुरिजनि ऐं कहिड़ी उमिरि ताईं लॻाइण घुरिजनि। चवनि था त उहे टुका पाण खे, ऐं तव्हां जेकॾहिं वालिदेन आहियो त वालिदेन सां मुखातिबु थियां थो, पाण खे पंहिंजनि ॿारनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं 9 महीननि खां 15 सालनि ताईं जा जेके ॿार आहिनि, उन्हनि खे उड़िया टुका लॻी सघजनि था ऐं उन्हनि खे बिल्कुलु लॻाइण घुरिजनि। सो इन वारे सां हुकूमत जे सहकार सां ॾाढो सुठो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी कैंपेन शुरू थी वई आहे, ऐं मीसल्स रुबेला जे नाले सां जेका वैक्सीन कई वञे थी, उहा स्टार्ट आहे ऐं स्टार्ट थींदी, बल्कि उहा थींदी 15 तारीख़ खां 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं 2 हफ़्ता इन मुहिम खे बाक़ाइदा भरपूर नमूने सां, सुठे नमूने सां हिकिड़ो इन जो आगाज़ कंदा। ऐं ॿारनि खे हिफ़ाज़ती इहो जेको टुको आहे या ॿिया जेके टुका हूअं बि हूंदा आहिनि त उहे बि लॻाइण इंतिहाई लाज़िम आहे। इन पूरे मसइले ते, इन कैंपेन ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां दावत ॾिनी आहे पंहिंजे प्रोग्राम में। ॾाढो सुठो असांजो मानाइतो साथी आहे प्रोफेसर डॉक्टर इक़बाल मेमून साहिब असां सां गॾु आहिनि, जेकी प्रोफेसर ऑफ पेडियाट्रिक्स जा आहिनि। सो उनखे वेलकम चऊं था। सर अस्सलाम वालेकुम। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? तव्हांजी वॾी महिरबानी जो इंतिहाई अहम मौज़ू ते, काराइत इशूज़ ते तव्हां असांजो मुखातिबु आहियो। सभ खां पहिरियां त इहो कॾहिं कैंपेन शुरू थींदी ऐं इन जो मक़सदु छा आहे? हूअं बि माण्हू खे ख़बर आहे त उड़िया टुका लॻंदा आहिनि, पर कैंपेन माना हिकिड़ा 2 हफ़्ता ॾियणु, उनजे लाइ छा माना कारगर छो आहिनि? 2 हफ़्ता त पाण खपनि, छाकाणि माशाअल्लाह कोद वॾी आहे। अच्छा, लोध तमामु वॾी आहे। 96 मिलियन माना करोड़नि में हिसाब किताब वञी बीठो, ऐं ओतिरा ॿार करण लाइ टाइम खपे, चाहे केतिरियूं बि टीमूं हुजनि, हज़ारनि में टीमूं ठहियूं आहिनि जिन जी तरबियत थी आहे। सही सही। हाणे ॻाल्हि इहा त यादि रखो, जॾहिं लफ़्ज़ उरड़ी थी वई आहे मुंहिंजे ॿार खे त हिकिड़ो छिरक, हिकिड़ो डपु वेही वेंदो। छो जो उरड़ी हिकिड़ी तमामु सख़्तु ऐं शदीद बीमारी आहे। त अमूमन त बुख़ार तेज़ रहे थो, 4-5 ॾींहं गॾु अखियूं ॻाढ़ियूं, नकु वहे पियो, खंघि लॻी पई आहे, त निमोनिया हुन में अमूमन आम थिए थी। पर उनखां अलावा या जॾहिं थोरो वधीक करे थी त उनमें उनजो दिफ़ाई निज़ाम ॿार जो कमज़ोर करे थी, ॿियूं इन्फेक्शन्स थी सघनि थियूं, डायरिया थिए, गर्दन तौरु बुख़ार थिए, कन जूं इन्फेक्शन थियनि, पेशाब जो गुर्दे जी इन्फेक्शन थियनि, इहे सभु इन जो नतीजो थियनि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु झटका अची था वञनि ऐं दिमाग़ माउफ़ थी सघे थो, ऐं तमामु घणियूं अमवात या मौत करे चइजे उहे थियनि थियूं। इहो हिकिड़ो रूटीन रहियो आहे। हिन साल बि असां ॾिठो ऐं गुज़िरियल सालनि में तमामु घणा ॿार हिन मर्ज़ विघे मरी था वञनि। हाणे उनखे पाण चवंदा आहियूं उरड़ी, या के माण्हू चवंदा आहिनि माई। ऐं इनजो जेको नमूनो आहे उहो ॿिया वायरस इन्फेक्शन्स बि कंदा आहिनि। ऐं हिकिड़ी जॻह इहे रुबेला, तंहिंजो असां सोचो हुन चवंदा आहियूं जर्मन मीज़ल्स, पर सिंधीअ में हुनजो सहकार करण लाइ चवंदासीं उहा वॾी उरड़ी आहे, हीअ नंढी उरड़ी आहे। छा इनजो बि अंदाज़ उहो ई आहे, पर उहो हुन खां घटि शदीद हूंदी आहे, पर उनजो बि ॾाढा नुक़सान आहिनि। उनजा नुक़सान उन महिल कोन था ॾिसण में अचनि। उनजा नुक़सान ॿार माउ जी जेका हमल सां हूंदी
उन जे ॿार ते असरु थिए थो, ज़हन माउफ थी थो वञे, अखियुनि जी बीनाई ऐं नज़र ख़राबु थियो थी वञे, दिलि जा मरज़ थियनि था, यानी ॿार ॼाए ॼम नाकारा जहिड़ो कर ईअं ॾिसण में सही आहे पर डिसेबल आहे अंदरूनी तौर ते सही न ॾिसण में बि सुठो कोन्हे, अखियुनि में तव्हांखे अचो अछाण ॾिसण ईंदी आहे, कैटरेक्ट में थींदी आहे मोतीअ वांगुरु, ऐं मथो नंढो हूंदो आहे, ॼमंदे ई ॿारु कमज़ोर बि हूंदो आहे, ऐं पोइ उन्हनि खे सीने जूं बीमारियूं, दिलि जूं बीमारियूं ऐं ॿी हर क़िस्म जी बीमारी थिए थी, हिनखे चवंदा आहिनि CRS। पर हीअ जेका वैक्सीन आहे जेकॾहिं लॻल हूंदी सॼी पंहिंजी पॉपुलेशन खे, ख़ासि करे माइयुनि खे, त उन्हनि खे अहिड़े ॿार जे 20 महीने जो सिक्योरिटी मिले थी वञे, बचाव थो हिफ़ाज़त मिली वञे, ऐं नथो थिए। अॼु अमेरिका ऐं यूरोप में जेकॾहिं कंहिं माईअ खे अहिड़े क़िस्म जो हमल थी वञे ऐं ॿारु पैदा थिए त उनजो डॉक्टर उनजी सॼी हेल्थ कम्यूनिटी ते सम्झो त तलवारूं खचिदियूं आहिनि। छो अल्ट्रासाउंड में बि त इहे शइ अची वेंदी हूंदी न, अल्ट्रासाउंड में ईंदी पर पोइ छा कंदो, हा इहो ॻाल्हि पोइ छा कंदो, लाइलाज ॿई मर्ज़ आहिनि, हिकिड़ो दफ़ो थी वियो त पाण ॻाल्हि छुटी, तंहिं करे अल्ट्रासाउंड में ख़बर पइजी वञे उहो किंजी पवंदी, हाणे दिमाग़ जी पवंदी त नंढो आहे, दिलि जी ख़बर पवंदी त हुनजा सोराख़ नंढा आहिनि वॾा आहिनि खुलियल आहे, पर उनजी इहा त ख़बर कोन पवंदी त अखियुनि में मोतियो आहे, उहो तमामु नंढो हो त डॉक्टर ॾिसण में थींदो। ॿियो उनजी वाद वीज ज़हनी होशियारी सभु घटि थी वञे, त हिनखे चवंदा आहिनि कंजेनिटल रूबेला सिंड्रोम CRS, ऐं हूअ हूंदी वॾी उड़ी। हाणे असां हिन कोई माण्हू खे ॿुधाइण लाइ त हीअ वॾी उरड़ी हीअ नंढी उरड़ी, पर नंढी उरड़ी बि वॾी शइ आहे, माना इहा जेका उरड़ी चओ था नंढी उरड़ी वॾी उरड़ी जेकी माई बि तव्हां चओ मीज़ल्स, हा मीज़ल्स इनखे वरी पाण वरी सिंधीअ में वरी सवण साठ करे पोइ वरी खीर बीर हणी करे छंडा हणी करे जान छॾाईंदा आहियूं असांजूं औरतूं, त इन्हनि जी मुकमल वैक्सीन थियणु खपे, माना माता बि चऊं था पाण, न माता पाण चवंदा आहियूं हिकिड़ी वॾी माता जेका गुज़ारे वई अलहमदुलिल्लाह टुकनि हण ते, ॿी नंढी माता जंहिंखे पाण चिकन पॉक्स चवंदा आहियूं, ठीकु आहे न, उनमें सुम्बड़ा थींदा आहिनि, ठीकु आहे, उहे आहे ॿी शइ आहे, हे ॿई ॿ शयूं आहिनि, इन में दाणा साॻे नमूने जा निकिरंदा आहिनि, साॻे नमूने दाणा साॻे नमूने आहिनि पर शयूं ॿियूं आहिनि। वॾीअ जी बुखारी जी तेज़ी तमामु घणी आहे, साह जी बीमारियूं वधीक तेज़ आहिनि, झटका ऐं ॿियूं सभु शिकायतूं वधीक आहिनि। नंढी उरड़ीअ में दाणा निकिरंदा, बुखार बि थिए थो, ज़ुकाम बि थिए थो, पर उनजी शिदत घणो घटि आहे, पर हुनजो असरु जेको आहे उहो वरी ॿार ते थींदो जेको अॻियां हली नुक़सानु पहुचाए थो, सॼी कुंभो परेशान थी थो वञे, छा हुनजी वरी निगहदाश्त ॾाढी ॾुखी आहे। माना जेकॾहिं का औरत प्रेग्नेंट आहे उन वक़्तु को मसइलो थिए थो त ॿार सां बि मसइलो थिए थो, उन महिल का इन्फेक्शन थी, रुबेला थी, वैक्सीन लॻल न हूंदी त ॿार में तक़रीबन पको मसइलो थियो, शुरू वारे ॿार, ठीकु आहे सही सही। हाणे भला इहो टारगेट जेको रखियो अथव जेको ख़ासि तौर ते 9 महीननि खां वठी 15 सालनि जे ॿारनि ताईं, इन जो ख़ासि मक़सदु कहिड़ो आहे? 15 सालनि खां इन करे जो 9 महीननि ताईं इहा बीमारी घटि थिए थी। अच्छा, छो? छाकाणि जो माउ जे ज़रिए उन्हनि खे हिकिड़ी दिफ़ाई निज़ाम इम्यूनिटी चवंदा आहिनि उहा अची थी वञे। ॿियो माउ जो खीरु जॾहिं पीआरीनि था त उन मां बि इम्यूनिटी उनजे ख़िलाफ़ु अची वञे, यानी ॿार खे शुरूअ में दिफ़ाई निज़ाम मिले थो, उहो ॿारु चूंकि चुरे पुरे कोन थो, पंहिंजे तौर ते घुमे फिरे कोन थो, माउ जी हंज या घर जे भातियुनि जे हंज में आहे, तंहिं करे उनखे प्रोटेक्शन आहे ऐं बचाव आहे, ऐं उनखे जेको आहे सो टुको लॻाइण सां बि घणो फ़र्क़ु पवंदो, पर 9 महीने ते ऐं उनखां पोइ उनजो जिस्म जेको आहे सो उन वैक्सीन लॻाइण सां, हिफ़ाज़ती टुके लॻाइण सां उनजे ख़िलाफ़ु मुदाफ़ियत पैदा करे थो ऐं उनजे ख़िलाफ़ु झेड़ो झटेरा तयारु थी वञे थो, ऐं जेकॾहिं उनखे उरड़ी नंढी या वॾी उरड़ी मीज़ल्स या रुबेला जो अटैक थी वञे त उन वटि दिफ़ाई निज़ाम आहे, हिफ़ाज़ती तदबीर आहे, ऐं उहो उन बीमारी जे हमले खां पाण बचाए वेंदो, ऐं उनजे बचण जे करे चौधारी जेके ॿिया माण्हू हूंदा उन्हनि ते बि घटि थी। सही 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 भला इहा जेका एज जेका ॿुधायो था सिर्फ़ु पाकिस्तान में इहा हद मुक़ररु या ॿियनि जॻहियुनि ते बि ईअं हूंदो आहे? न, हीअ जॾहिं महम हलाइबी आहे अच्छा त उन में जेके पॉसिबल अहिड़ा माण्हू ॿार जिन ते हमिलो थी सघे, अच्छा, सो 15 सालनि ताईं उरड़ी जा केसिस ॾिसूं था, उरड़ी जा केसिस वधनि बि थियनि था, जेकॾहिं उन्हनि जी हिफ़ाज़ती तदाबीर न थियल आहिनि, पर उते केसिस तेसि ताईं इंसानु हली फिरी जहिड़ो कर पको थी वियो, ठीकु आहे न। अहिड़े नमूने ॾिसो पोलियो जी वैक्सीन जो हद 5 सालनि जी रखी आहे, तेसि ताईं उन्हनि जो जेको अमल आहे जिस्म आहे सो सिकी वञे थो त कीअं विड़िबो, तेसि ताईं सिकी थो वञे। साॻिए नमूने 15 सालनि खां पोइ घणो करे सभु माण्हू जहिड़ो अंदरि जिस्मानी अंदाज़ इम्यूनिटी वधी थी वञे, सो 9 महीने खां वठी 15 सालनि जा ॿार 96 मिलियन, अच्छा 96 मिलियन, हाणे 1 मिलियन 10 लख त 960 लख
ज़रे घटि वञी करोड़ खां किस कहाणी पइजी त उन्हनि सभिनी खे चूंकि उन्हनि ते इहा बीमारी हमिलो करे सघे थी त इन सभिनी खे जेकॾहिं तव्हां वठी पंहिंजो सभिनी खे टुका लॻाईंदो त उन जे चौधारी बीमारी ज़ोर न वठी सघंदी ठीकु आहे न ज़ोर न वठी सघंदी असांजो बंदि मज़बूत आहे ऐं बीमारी हूंदी बि त टुटी वञे ऐं इहा बीमारी अहिड़ी आहे जेकॾहिं असांजो सभिनी जी दिफ़ाई निज़ाम मज़बूत आहे त उहे नुक़सान नथी करे जेके नुक़सान हुअं थी सघनि था तंहिं करे 9 महीननि खां वठी 15 सालनि ताईं पर अमूमन हिकिड़ो जेको सुवालु ऐं भाई हर माइट जे दिमाग़ में पुछंदो त मुंहिंजे ॿार खे उल्टी थी वई आहे थी वई आहे मुंहिंजे ॿार खे मूं टुका हणाए छॾिया हिकिड़ो न ॿई मूं हणाए छॾिया 9 महीने ते बि लॻो 15 महीने रुॻो ओड़ीअ जो लॻो आहे वॾी ओड़ी जो नंढी जो कोन लॻाइनि चओ भई हाणे तव्हां शामिलु करियो वरी हिकिड़ो सुवालु ॿियो बि एड कयूं साईं असां वटि वरी अक्सर इहो बि चवंदा आहिनि त उरड़ी न इहो साईं हिकु दफ़ो ज़रूरु थींदी टेंशन न वठो तव्हांखे हिकु दफ़ो ज़रूरु थी बस थी ॻाल्हि बिल्कुलु सही असां वटि ईअं चवंदा आहिनि तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे असां इन सभिनी पटनि ते हलिया आहियूं न साईं चवंदा आहिनि को मसइलो न आहे इहो सभिनी खे थींदो आहे साईं तव्हांखे थियो आहे हाणे तव्हां वरी रिलैक्स रहो इहा सोच जेका आहे बीमारी थींदी त बीमारी हाणे जीअं ओड़ी थींदी त के अहिड़ा ॿार हूंदा जिनखे ज़ुकाम थियो दाणो निकितो ऐं ॿारु ठीकु थी वियो पर जिन खे निमोनिया थिए थी जिन खे कमज़ोरी थिए थी जिन खे दस्त थियनि था जिन खे झटका थियनि था जिन जो दिमाग़ माउफ थी वञे थो जंहिंमें दिमाग़ सुकी वञे थो रॻो वेही वञे थियूं जेका इन जी रफ़्तार इन जी परसेंटेज सैकड़ो तमामु घणो आहे तंहिं करे इहा चांस वठे त मुंहिंजो ॿारु ठीकु थी वेंदो वरी कोन थींदी इहा सोच हक़ीक़त में उहा सोच आहे जॾहिं असां वटि वैक्सीन्स कोन हुयूं ऐं नंढे जेतिरो नंढी उमिरि में थींदो ऐं ॿियो दिफ़ाई निज़ाम ठीकु आहे त कमु पोइ बि हली थो वञे पर हक़ीक़त में न करणु खपे मूंखे ज़ुकाम बि जे बचाए सघां थो रोके सघां त ज़ुकाम बि छो थिए ओड़ी त वॾी बला आहे उन बला खे घर में ई अचणु छो ॾियां उहो ठीकु थी वेंदो पर 100% गारंटी त कंहिं शइ जी कोन्हे ऐं वैक्सीन खां पोइ बि जेकॾहिं थी सघे थो पर तमामु घटि शदीद थियनि थियूं ऐं जेका थिए थी 3-4 सैकड़ो न त बस डोज़ लॻी वञनि त पोइ 98 सैकड़ो सिक्योरिटी आहे असां पंहिंजे तरफ़ां जेकॾहिं अमल न कंदासीं त असांजे ॿारनि लाइ ॿियो केरु कंदो सही ॻाल्हि आहे लेकिन ॿार वैक्सीनेटेड आहे त पोइ बि चांसेस आहिनि थियण जा तमामु घटि न हुअण जेतिरा त 98 सैकड़ो जेकॾहिं चइजे त 2 सैकड़ो बाक़ी रहिया उहे नाले जी ॻाल्हि थी न अॼु हर वैक्सीन जो पंहिंजी इफ़ादियत आहे 2 डोज़ लॻी वञे त असीं चवंदासीं जहिड़ो कर 100% थी सही अच्छा टोटल घणा डोज़ आहिनि हिन जा 2 डोज़ आहिनि या अञा बूस्टर डोज़ हींअर उहो प्रोग्राम जेको EPI जो प्रोग्राम आहे जो हिफ़ाज़ती टुकनि जो प्रोग्राम आहे उन में 9 महीननि ऐं 15 महीननि ते ओरड़ीअ जा 2 डोज़ लॻण लॻा हाणे उन जी जाइ ते ओरड़ी जो न ओरड़ी ऐं रुबेला यानी ॿिन्ही जो डोज़ हिकिड़ी सुईअ में 9 महीने ऐं 15 महीने में लॻंदो उहो थींदो EPI रूटीन इम्यूनाइज़ेशन माना उरड़ी जे टुकनि सां गॾु अलॻि सां इहो गॾु हलंदी हाणे उहो उरड़ी वारी कढी छॾींदासीं पुराणी जीअं पोलियो सां गॾु विटामिन जो हाणे जोड़ी हलंदी सही हिकिड़ी सुईअ में 2 कम थींदा सही सही हाणे माना पूरो बंदोबस्तु आहे इन कंबाइंड वैक्सीनेशन चवंदा आहिनि पाण वटि कंबाइंड वैक्सीनेशन ॿियूं बि हलनि पियूं जेको 5 बीमारियुनि जी पेंटा करे चवंदा आहियूं उन में पंहिंजो कारी वॾी खंघि पंहिंजो हिब गर्दन तोड़ बुखार निमोनिया ऐं पंहिंजो हेपेटाइटिस B ऐं टेटनस इहे 5 शयूं हिकिड़े में आहिनि सो पेंटा करे चवंदा आहियूं इहो असांखे लॻंदी आहे ॿारनि खे 6 हफ़्ते 10 हफ़्ते 14 हफ़्ते जी उमिरि ते लॻायूं था ऐं वरी न्यूमोकोकल वैक्सीन लॻायूं था जेका हक़ीक़त में पाकिस्तान में सभिनी खां पहिरीं जॻहि आहे जेका गवर्नमेंट जे प्रोग्राम में आई आहे ऐं सॼे हिन एशिया पैसिफिक में पहिरियों दफ़ो गवर्नमेंट जे प्लान में आई आहे सो इहे बि लॻनि थियूं ऐं हीअ वैक्सीन बि हाणे शामिलु थी आहे त कारो कॉमन हेपेटाइटिस बि मूं चयो सो इहा वैक्सीन तमामु सुठी आहे ऐं काविशन सां थी आहे मीज़ल्स जो हिकिड़ो प्रोग्राम 3 साल अॻु में हलियो हो उनखां अॻु में बि 3-4 साल अॻु में हलियो इन करे त जॾहिं थींदो आहे न तंहिंखां पोइ ईंदड़ साल में केस तमामु घटिजी वेंदा आहिनि जेतिरो सुठो प्रोग्राम ठहंदो जेतिरो वधीक ॿारनि खे कवर कंदासीं पर हिन भेरे कैंपेन जेका आहे केतिरो सुठो प्रोग्राम करण जी तयारीअ में आहियो तव्हां असां 100% करण जी तयारी में आहियूं अलाह कंदो त सभिनी ताड़ी बि नथा थी वञे आउं चवंदा हीअं कंदुसि पर साम्हूं बि त केरु मूंखे लिफ्ट ॾे न त बाबा हे करिणो आहे हा ठीकु आहे 15 तारीख़ सुई हणण वञो त लिकाए वञनि जीअं पोलियो में पिया कनि चओ ॿार आहे ई कोन्हे ॿार खे थी चुको आहे ॿार खे सुयूं मिलनि पियूं असां हितां कोन लॻाए
ये हिकिड़ा शक आहिनि शुबा पाण आहिनि। अञा तफ़सीली रोशनी ॾींदासीं, ॾाढी सुठी तव्हांजी कैंपेन हूंदी, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो हूंदो, असां बि तव्हां सां गॾु हूंदासीं। भला कलाम ॿुधंदा आहियो, गानो तव्हांखे ॿुधाईंदो? साईं, हा, हिकिड़े ज़माने में वधीक ॿुधंदासीं, हींअर कॾहिं कॾहिं ॿुधंदा हाणे मसरूफ़ियत कॾहिं कॾहिं हूंदा आहियो, असां तव्हांजे लाइ वरी पोइ राग रंग जो बंदोबस्तु बि कयो आहे। अच्छा। डॉक्टर साहिबु अचे थो, छो त मसरूफ़ हूंदो पंहिंजे ऑफिस में, पंहिंजे माना क्लिनिक ते या अस्पताल में, पोइ हुनखे टाइम न मिलंदो हूंदो, असां तव्हांजे लाइ भरपूर मेडिकल कॉलेज छॾे आयो आहियां, पढ़ाईंदो आहियां हुते, ऐं हेड ऑफ द डिपार्टमेंट आहियां पीडियाट्रिक जो। पर पोइ बि ज़रूरु असांजो कमु इहो आहे साईं, इहे जेके घर में कलाम ॿुधबा आहिनि उहे ॿिया आहिनि, हिते असां वरी ॿिया था ॿुधायूं तव्हांखे। त उहो वरी ॿिया कलाम इन करे मां चवंदो आउं सम्झी वियुसि तव्हांजा कलाम। हीउ ॾाढो सुठो कलाम हिते डिप्रेशन वारा कलाम। क़बूल साईं, क़बूल। साईं इमरान सादिक सूमरो साहिबु ॾाढो सुठो रागीअ सां ॻाल्हाए, हुनखे ॿुधी वठूं था। साईं वाह कजो। थैंक यू मैडम। मां चाहींदुसि त डॉक्टर साहब सां जेका गुफ़्तगू तव्हां कई त जी, जी। जवानी त कुझु पोइते हलिजे, जी साईं, कुझु जवानी जो सिंपल हिकिड़ो चंचल सॉन्ग, वाह वाह। ऐं कम जी ॻाल्हि इहा आहे त मां तारीफ़ कराईंदो हलां, शहीद अब्दुल लतीफ़ नापर इन किरदार खे शायदि घटि माण्हू सुञाणींदा हुजनि। हिकिड़ो यगाना आशिक़ हुयो ऐं हिकिड़ो किरदारु हुयो शिकारपुर जे हवाले सां, मां हुन जा लिरिक्स तव्हांखे। वाह 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 वाह। सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, ॻोल्हियां पंहिंजो यार मां, ॻोल्हियां पंहिंजो यार मां। सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां। महफिल में यार हूंदो, दिल जो करार हूंदो, महफिल में यार हूंदो, दिल जो करार हूंदो, सभिनी में ज़ोर सोणे जो ई सिंगार हूंदो, सभिनी में ज़ोर सोणे जो ई सिंगार हूंदो। सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां। दिल भर सां प्यार आहे, अखड़ियुनि जो ठार आहे, दिल भर सां प्यार आहे, अखड़ियुनि जो ठार आहे, लिया तो खूब पायां करणो दीदार आहे, लिया तो खूब पायां करणो दीदार आहे। सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, सोणनि जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां, ॻोल्हियां पंहिंजो यार मां, ॻोल्हियां पंहिंजो यार मां। दीदन में दीद थींदी, मोहजी भी ईद थींदी, दीदन में दीद थींदी, मोहजी भी ईद थींदी, पूरी लतीफ़ मुझे दिल जी उम्मीद थींदी, पूरी लतीफ़ मुझे दिल जी उम्मीद थींदी।
सोणन जे मेड़ में थो गोलियां पंहिंजो यार मां गोलियां पंहिंजो यार मां गोलियां पंहिंजो यार मां सोणन जे मेड़ में थो गोलियां पंहिंजो यार मां सोणन जे मेड़ में थो गोलियां पंहिंजो यार मां सोणन जे मेड़ में थो गोलियां पंहिंजो यार मां। वाह साईं वाह, वाह साईं इमरान साहब वाह वाह। सोणन जे मेड़ में थो ॻोल्हियां पंहिंजो यार मां। डॉक्टर साहिब हिकिड़ो मुंहिंजो ईअं दोस्त वियो सोणन जे मेड़ में पंहिंजो यार ॻोल्हण, वरी पाण गुम थी माइट न की पिया ॻोल्हनि। शायदि मथां वैक्सीन थियल न हुजे, ख़ासि प्लान न हुजे। असां उन्हनि मां ई आहियूं। ॾाढो सुठो कराइण था ॿुधायो, नंढी साई वठूं था खिल पोइ मस्ती मज़ाक सां ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम। सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सुन में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। इमरान सादिक सूमरो साहिबु पंहिंजे कम सां लॻो पियो आहे त चए थो त नओं कलाम तव्हांखे अहिड़ो ॿुधाईंदुमि जो वाह वाह थी वेंदी। सो आफियर ऐं आनियर अचण में मतिलबु आफियर हुयासीं आनियर आयासीं, तव्हां थोरो हल्को फुल्को आवाज़ु ॿुधो हूंदो। इहो लाइव जो हुस्न आहे, इहो लाइव जो स्टाइल तव्हांखे ख़बर पक पइजी वई त असां बाक़ाइदा लाइव आहियूं। सो साईं जेको आहे प्रोफेसर डॉक्टर इक़बाल मेमून साहिबु असां सां गॾु आहे। डॉक्टर साहिबु तव्हांखे अॼु जी अख़बार पढ़ी ॿुधायूं भला? साईं भले रोज़ानी जीजल अख़बार आहे, ख़बरूं भले भई हल ईअं न साईं। रोज़ानी जीजल अख़बार इहा कराची हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। सो अॼु अरबा जो ॾींहुं आहे, 10 नवंबर आहे ऐं इस्लामी जेका तारीख़ आहे साईं उहा 4 रबीउल सानी आहे। सो हिन अख़बार जा सिफ़ा 9 आहिनि, क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। सो हाणे माना 20 रुपया भरण खां सवाइ तव्हांखे ख़बर ॿुधायूं न, वॾी ॻाल्हि आहे। माना हूअं न त अख़बार पढ़ण जे लाइ 20 रुपया भरणा पवनि, मां तव्हांखे ईअं ई थो ख़बर ॿुधायां जेके असांजा नाज़रीन जी ॻाल्हि दिलि जी करे छॾिया ईअं न इन करे मूं चयो न साईं। सो सभ खां पहिरियां जेका लीड ख़बर जो अख़बार छपी आहे उहा इहा आहे त नाज़िम क़तल केस में करीम जोखे जो नालो बि शामिलु, जाम हाउस ते छापो ऐं रतु लॻल सवड़ डंडा ऐं लोही राडूं हथ 3 ॼणा गिरफ़्तार। ॾाढो नाहक थियो आहे ऐं दिलि अञा ताईं रोए थी, दिलि अञा ताईं कुरे थी त इहे जेकी हिन जा क़ातिल आहिनि नाज़िम जोखी साहिब जा उहे केफ़िरे किरदार ताईं पहुचनि। अख़बार इन हवाले सां भरपूर रिपोर्ट करे पई जीजल अख़बार। ऐं हूअं बि असां ॾिसूं था जेको सिंध जो शऊर आहे हिन हवाले सां तमामु घणो जागी पियो आहे। सोशल मीडिया जो इहो सोशल मीडिया जी ताक़त आहे जो एतिरे ताईं इहो केस पहुतो आहे। सो ॿी जेका ख़ुशख़बरी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे नौजवाननि जे लाइ, ख़ासि तौर ते अख़बार जी सुपर लीड ख़बर आहे अॼु ऐं उहा इहा आहे त सिंध हुकूमत लाइ वॾो रिलीफ पब्लिक सर्विस कमीशन बहाल थी वई आहे। सो इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं असांजा नौजवान ख़ासि तौर ते डिप्रेशन में वठिजी विया हुआ त सिंध पब्लिक सर्विस कमीशन बंदि आहे त छा थींदो। सो बहाल थी वई आहे पब्लिक सर्विस कमीशन। सुप्रीम कोर्ट ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे कमु जारी रखण जी इजाज़त ॾेई छॾी। ऐं ॿी वरी ॾुखी ख़बर, हिकिड़ी ख़ुशी जी ख़बर, ॿी ॾुखी ख़बर। ॾुखी ख़बर इहा आहे त अवाम ते हुकूमत बिजली किराए छॾी, अघ में 2.5 रुपया वाधि, 2.5 रुपया अघ में वाधि थी वई आहे। ईअं न साईं वॾो मसइलो आहे। मां माना हाणे ईअं थो कयां त अधु कलाकु पखो हलायां थो वरी अधु कलाकु बंदि थो कयां। रिमोट ज़रूरी आहे न त छा कंदे महांगाई ईअं ई मोड़ ॾेई सघूं था। मुखालिफ़ जो महांगाई ख़िलाफ़ भरपूर एहतजाज ऐं नेब ऑर्डिनेंस खे हर सूरत में रोकराइण जो ऐलान, इहा ख़बर बि अॼोकी अख़बार में आहे। वज़ीर आज़म साहिबु चए थो त पाकिस्तान जे माज़ी में चोरी ऐं करप्शन खे बुराई ई सम्झो न वियो, इन करे उहा करप्शन थी। इन खां सवाइ ॿियूं जेकी ख़बरूं आहिनि महांगाईअ मां निकिरण जो हल हिन वक़्तु हुकूमत मां छोटकारो आहे। PDM हाणे ख़तमु थी वई आहे, कमर ज़मान कायरा साहिबु चए थो। ऐं इन खां सवाइ नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जेको आहे सो असर सां जीवन जी ॾोर ॿधी छॾी। सो इहा बि ख़बर अॼोकी अख़बार में आहे। साईं बिरगम में जेको आहे निकाह थियो ऐं असांखे तव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे, मलाला बि इहो चयो आहे साईं। मूं उनजी तरफ़ां ई चयो, मुंहिंजो उन रिक्वेस्ट कई आहे। अच्छा मां चयो त अलाए अख़बार पढ़ी आया आहियो तव्हां? हाँ मूं पढ़ी आहे। सो लाड़काणे में खंडु ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ़ वठ पकड़ शुरू थी वई आहे। इलाही ॾंड बि रखिया अथऊं दुकानदारनि ते। इन खां सवाइ जेकी शोबिज़ जूं ख़बरूं आहिनि, चटपटियूं ख़बरूं तव्हांखे साईं वरी शाज़ीअ पढ़ी ॿुधाईंदी। मां तव्हांखे भवाइतियूं ख़बरूं, ॾुख जूं ख़बरूं, ख़ुशी जूं ख़बरूं ॿुधायूं। न हिते बि हिकु ॾुख जी ख़बर आहे। अच्छा शोबिज़ में बि ॾुख अची वियो आहे। भारतीय अदाकारा पूनम पांडे ते मुड़ुस जो तशद्दुद थियो आहे, अस्पताल दाख़िल थी आहे। भारतीय अदाकारा खे मुड़ुस सैम बॉबी जी तशद्दुद सबब ज़ख़्मी हालत में अस्पताल। इहो जेको तशद्दुद करे थो इहो मुड़ुस न चइबो साईं, इहो माना इहो ज़ालिम चइबो। ज़ालिम चइबो। मुड़ुस माण्हू उहा जेको औरत ते हथु न खणे। सही ॻाल्हि आहे। ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही। ॿी कहिड़ी ख़बर आहे? ॿी वरी आहे हिकिड़े तरफ़ गम जी हुई, ॿी ख़ुशी जी आहे। सजल अली जी शादी खां पोइ ज़िंदगी बदिलजी वई, छोकिरी ख़ुशीअ में नथी मापे। वाह वाह इहो नयो स्टार्ट आहे, इहो नयो स्टार्ट आहे साईं। अल्लाह ख़ैर करे मतिलबु न न अलाह ख़ुशि रखंदो। शुरूआत सुठी थी आहे। न माशाल्लाह हे कपल सुठो आहे, शुरूआत सुठी थी आहे भाई।
शादी खां पोइ केतिरियूं ई शयूं बदिलजी वेंदियूं आहिनि, माण्हू होश में ईंदो आहे पोइ। साईं हाणे नई शादी थी आहे, इहे जेके शादीअ में मिलियल तोहफ़ा आहिनि इहे पुराणा थियनि, तेल साबुण इहे परफ्यूम इहे शैम्पू ख़तमु थियनि त पोइ पुछा कंदासीं केतिरी ॾुखी ज़िंदगी आहे। भोग कयूं था, 5 आङुरियूं बराबरि कोन्हे, घणा ख़ुशबू रहनि था। बिल्कुलु 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 साईं बिल्कुलु। हाणे पाण वरी पंहिंजे अहम मौज़ू ते चऊं, प्रोग्राम इहो जेको कैंपेन शुरू था कयूं 15 तारीख़ खां 25 नवंबर ताईं, इन जे हवाले सां तव्हां आगाही ॾियो पिया त मां ब्रेक वठी छॾियो, त थोरो उन ते वरी रोशनी विझो त पोइ वरी अॻिते वरी ॿिया सवाल तव्हां कयूं था। साईं कीअं स्टार्ट थींदो इहो? घर घर वेंदो, छा कंदो? साईं हिन में तमामु घणा मुख़्तलिफ़ अंदाज़ वरिता विया आहिनि। हिकिड़ो त असांजा EPI जा सेंटर हुजनि था, वैक्सीनेशन सेंटर हुजनि था, उहे सभु फ़ाल हूंदा। अच्छा, हुन खां अलावा जेके अस्पतालूं आहिनि जिते इहे हेल्थ डिपार्टमेंट आहिनि उते बि सेंटर्स हूंदा। पोइ वरी हिकिड़ियूं टीमूं ठहियूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजो बि हिकिड़े स्टैटिक सेंटर करे चवंदा आहिनि, उते बि कमु कंदा, उतां माण्हू अची करे। टियों स्कूलनि में वेंदा। चौथो मोबाइल टीम्स हूंदियूं जेके माण्हू अची कोन था जिते आबादी पकिड़े लाइ, त उते टीमूं वेंदियूं ऐं उते वञी वैक्सीनेशन। बस स्टैंड ते बि मिली सघे थी ग़ालिबन। बस स्टैंड जो तव्हां सां वाइदो कोन कंदो, मूंखे एक्ज़ैक्ट डिटेल इहा कोन्हे ख़बर, पर वेंदा मुख़्तलिफ़ अवामी मेड़ ते। ॾिसो तव्हां जेकॾहिं कंहिं बि पंहिंजे ॻोठ में रहिया मलीर ई सम्झो, त मलीर में बस स्टैंड ते माण्हू अचनि वञनि त उहो फिक्स हंधु कोन्हे, उनजे बजाए परियां को स्कूल आहे उते वेंदा। उनजे जेको चौराहो हूंदो, चौक हूंदो, को कम्यूनिटी हॉल हूंदो, को मदरसे हूंदो, त उते बि अची वेंदा। त अहिड़े नमूने हिकिड़ो फिक्स हंधु रखंदा, वेंदा अस्पताल मां सेंटर मां वेंदा, पर अॻियां कम्यूनिटी में वेंदा जिते कम्यूनिटी ओतिरो पंधु करिणो न पवे ऐं पहुची सघनि। त पंहिंजा ॻोठड़ा आहिनि, हिन ॻोठड़नि में टीम हली वेंदी, त हिते 250 खनि घर आहिनि, 100 खनि घर आहिनि, उते वञी वैक्सीनेशन अॼु सुभाणे में करे वरी वापसि मोटंदा। ईअं हिननि जो बाक़ाइदा शेड्यूल ठहियलु आहे, माइक्रो प्लान करे चवंदा आहिनि। त हर हंधि ते वेंदा, छा सॼे पाकिस्तान में थींदो, रुॻो सिंध में कोन्हे, सॼे पाकिस्तान में थींदो। तमामु सुठे नमूने प्लानिंग करे इहो कमु कयो पियो वञे ऐं वॾे दर्जे ते कयो वञे। ऐं हिन में तमामु सुठो कम्यूनिटी जो जेको चए ख़िदमत ख़ल्क़ वारो जेको कमु आहे, इहो सही कमु आहे ऐं करणु बि खपे। ऐं इहा ॻाल्हि मूं सवेर बि चई ऐं वरी चवंदुसि त जेकॾहिं कंहिंखे सम्झो था ओड़ी थियलु आहे ख़ुदा न ख़ास्ता, हुन पंहिंजूं वैक्सीनेशन बि करायूं आहिनि, ओड़ी वारी 9 महीने ते या 15 महीने ते न करायूं आहिनि, करायूं आहिनि ऐं ओड़ी थियलु आहे या न थियलु आहे। हर ॿार खे टुको लॻंदो, तॾहिं वञी पंहिंजी कम्यूनिटी, पंहिंजो पाड़ो, पंहिंजो इलाइक़ो सेफ थींदो। अच्छा, तंहिं करे कोई कंहिंखे मना करण जी ज़रूरत कोन्हे, बल्कि उन्हनि खे आउं अर्ज़ु कंदुसि, मिनत बि कंदुसि त पंहिंजे ॿारनि खे 9 महीननि खां वठी 15 सालनि ताईं इहो सुई लॻे थी। भला हिननि ॾिसां अमूमन हिकिड़ो तव्हां सवेर असांखे चओ त हीअं चवनि था, पर हिकिड़ी ॿी बि ख़्यालु ईंदो आहे त टुके लॻण खां पोइ रिएक्शन थींदी आहे। हा, त उन जे लाइ साइड इफेक्ट्स जेके आहिनि सो बीमारी जे हिसाब सां जहिड़ो घणो आहिनि ई कोन। ऐं जॾहिं बि थोरो घणो बुख़ार, बदन जो सूरु, जिते सुई लॻी हुते हर की पंहिंजो दाणू ठही वञे या उन में पंहिंजो ॻाढ़ थी वञे, सूरु थिए, ख़ारिश थिए, इहे सभु थी सघनि था, पर अमूमन 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि में सभु ख़तमु थी। बल्कि इहे टुको लॻण खां पोइ उते ई ॿुधाईंदा आहिनि माउरुनि खे त बाबा बर्फ़ जी टकोर कजो या कुझु कजो, बुख़ार निकिरंदो परेशान न थिजो। ऐं बुख़ार जी दवा तव्हां पिया ॿियो कुझु कोन्हे, ॿार खे पंहिंजो खाधो पीतो जेको उन उमिरि मुताबिक़ ॾियो पिया, का मने कोन्हे उथण वेहण खां, का मने कोन्हे। ऐं टाकोड़ो करे हुनखे जेकर बुख़ार थिए थो त बुख़ार जी दवा ॾींदो, वज़न मुकमल ॾिजो। हिकिड़ी ॻाल्हि कंदा आहिनि पंहिंजे में, त बाबा हिनखे चमिचो ॾेढ प्यार जो, त उहो चमिचो कहिड़ो खणंदा, उहे चांहि जो चमिचो जेको प्यारे जो पियो हूंदो आहे घर में, वॾो चमिचो, हिकिड़ो चवंदो नंढो आहे, ॿियो हिकिड़ो वॾो आहे, सिर्फ़ु वॾो चमिचो प्यारे, बाबा चमचागिरी करियो त कमु चङी करियो। चमिचो दवा जे लाइ अलॻि हूंदो आहे, सही सही, घणो करे दवाउनि में गॾु आहे अॼुकल्ह, पर जे न आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि जे लाइ हिकिड़ो दवाउनि जो चमिचो तव्हांखे दुकान तां मिली वेंदो, फार्मेसी तां मिली वेंदो, उहो वठी रखी छॾियो, धोई हुनखे वरी ॿी दवा लाइ 2 दवा लाइ इस्तेमालु करियो। त चमिचे जो मतिलबु 5 ml, 5 cc, उहो जेकर तव्हां कंदो त पोइ तव्हांजे ॿार खे दवा जो असरु बि ईंदो। पर जेकॾहिं तव्हां मख मारण वारी दवा ॾींदो, जेतिरी दवा ॾींदो, घटि दवा ॾींदो, त ॿार वधीक ॾेई छॾींदा न, करे चमिचो वॾो हूंदो त वधीक दवा अची वेंदी। वॾो चमिचो एक्चुअली हक़ीक़ी चमिचे जे बराबरि मसद थो थिए। हा, इहो चांवर खाइण वारो चमिचो, या भला जे
जेका इहा दवा जी जेका ॿुजी आहे ढकण ते पीआरे छॾींदा आहिनि, उनजो डोज़ पूरो थिए थो? उहो ग़लति आहे न, अक्सर चमचो न आहे त उन ॿुजीअ में कंहिं पंहिंजे बोतल जो गलो सोड़ो आहे, कंहिंजो वेकिरो आहे, कंहिंजो थोरो वधीक तांगो आहे, त उहो ॿुजी जेका आहे उन मुताबिक़ आहे। हाणे उन ॿुजी दवा जे लाइ थोरी हूंदी, ॿुजी त ढक ॾियण लाइ हूंदी आहे ताकि दवा किरी न वञे या ख़राब न थिए। सो महिरबानी करे चमचागिरी करियो त सुठी करियो, मुल्क सॼो चमचागिरी ते हले पियो, ॿारनि जी चमचागिरी करण में फ़ाइदो ई फ़ाइदो। सही सही सही। अच्छा, जेकी डॉक्टर साहब जेकी उरड़ी जो टुको जिन खे लॻी चुको आहे, पहिरीं त न हुयो न, सिर्फ़ु ख़ाली उरड़ी जो टुको लॻंदो, हाणे जेको मीसल्स रुबेला जो गॾु आहे त उहो हाणे गॾियल हाणे आहे, पर जिन खे उरड़ी जो टुको पहिरियां लॻल आहे उन्हनि खे ही डोज़ बिल्कुलु ॾियणो आहे, माना ही अलॻि सां लॻाइणु खपे? बिल्कुलु लॻाइणु खपे। पहिरीं 2 लॻल हुजनि, 1 लॻल हुजे, न लॻल हुजे, तव्हांखे उरड़ी जो टुको MR वारो टुको लॻाइणो आहे, लॻाइणु खपे। असांजे तरफ़ां ख़ासि बिनती चऊं, मिनत गुज़ारिश असां उहो सभु करण लाइ तयारु आहियूं। हा, जेकर महिरबानी कंदा त उहो संदुनि ॿारनि लाइ भलो आहे। असां त चवंदा भाई असांजा ॿार आहिनि, असां उन्हनि जे लाइ सुठी ॻाल्हि न कंदासीं त ॿियो केरु कंदो? सही सही सही। अच्छा, हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हिते नाज़रीन खे पाण कंदा हलूं त जेकी ख़ासि तौर ते टाइम नथा कढनि ॿारनि जे लाइ, उनखे तव्हां छा चवंदो? माना चवनि था त ॿार पाण ई पलिजंदा। असां वटि वरी अक्सर ख़ानदान इहो चवंदा आहिनि त हाणे तव्हां केरु था ख़बर, असां पंहिंजे ज़माने ॿारनि खे ॾिठोसीं न पाण ई वॾा थी विया। उन्हनि माण्हुनि जे लाइ छा चवंदो, उन्हनि वालदेन लाइ छा चवंदो? टाइम करणु खपे। अहिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे जो इहो हिकिड़ी आउं चवंदा आहियां वबा अची वई आहे। हीअ हिकिड़ी वबा कोविड करे ॻाए छा आहियूं, पर अञा जान कोन थी छुटे, त ॿी वबा इहा आहे। इहा वबा इहा आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे जिस्मानी नशो नुमा जे लाइ ॾियूं था, खाधो ॾिनो, ही ॾिनो, हू ॾिनो, ज़हनी नशो नुमा ऐं तरबियत कोन था कयूं। ऐं हक़ीक़त में माइटनि जो फ़र्ज़ु आहे त अव्हां ॿार जी तरबियत सुठी करियो। ॿार रड़ कई, हा पोइ चई अचे रू न, ॿार खे रुआरे छो था? बाबा, ॿार जो रुअण बि सूं आहे, उनखे सही जाइ ते, गैर ज़रूरी न, सही जाइ ते उनखे ख़बर हुअणु खपे त हीउ मुंहिंजो हदु आहे, हिन खां मूंखे टिपणो न आहे, हीअ मुंहिंजो हक़ु आहे, हीअ आउं खणंदुसि, हीउ तुंहिंजो हक़ु न आहे तो कोन मिलंदो। वॾी जेका ॿी बीमारी आई आहे उहा अची वई आहे मोबाइल ऐं कार्टून ऐं कारो मथो। इन्हनि ॿारनि जी अखियुनि ते नज़र ते असरु आहे, ॿार जे ज़हन ते असरु आहे, ॿारनि जी पढ़ाईअ ते असरु आहे, ॿारनि जे खाधे ते असरु आहे, पीते ते असरु आहे, जिस्मानी असरु आहे ऐं ज़हनी असरु आहे। मूं लिट हणां, मूंखे 47 साल थिया आहिनि ॿारनि जी डॉक्टरी करे। ठीकु आहे, सिर्फ़ु ॿार छा, वॾा बि लॻी विया आहिनि मोबाइल में, मारूं मोबाइल में लॻी पियूं आहिनि, ॿार खे फीटरो वात में आयल आहे, ख़बर ई नथी पए, वात जी जॻह नक में वञे, उहो हेॾे लॻी पियो, हेॾे फीटरो हेॾे ॾिनो पियो आहे। मसइलो माइट हुनखे हीअ ॾेई पोइ पाण कचहरीअ में, पाण रधण में, पाण हेॾां, पर उन्हनि जी तरबियत कोन था करनि। हाणे चवंदासीं बाबा ॿारनि खे थोरो डोड़ डुकण जो मौक़ो ॾियो, उन्हनि सां गॾिजी खेलियो। खेलणु रांदि जेका आहे सा रुॻो जिस्मानी हरकत कोन्हे, ज़हनी डेवलपमेंट बि आहे। त ज़हनी जेको छा आहे उहो रांदियुनि में अचे थो। असांखे चवंदा बाबा रांदि ज़रूरु करायो, ॿार खे मौक़ो ज़रूरु ॾियो, छाकाणि जो उन में ॿारु सिखे थो त किथे कहिड़े नमूने कहिड़ी घटी में रूल्स सिखे थो। अमां रूल सां खेॾींदा न, बिना रूल जे करे खेॾींदो त जहिड़ा थींदा ऐं उहो मज़ो न ईंदो। इहे रूल्स सिखनि था ॿार त बाबा मुंहिंजी हद हीअ आहे, मूंखे हिन खां मथे कोन्हे वञिणो। हाणे त TV लॻाए, सॼो लॻाए, पोइ पाण वेंदी हेॾा या कचहरीअ ते, ॿार इन्हनि में हीअं कचहरी तव्हांजी भली आहे, तव्हांजी भली कचहरीअ जे लाइ हिकिड़ो टेलीफोन में अची वियो आहे तव्हांजे लाइ। असां बि रोज़ प्रोग्राम TV ते वेहूं था, पर जेको कॉलर आहे चए थो डॉक्टर साहब सां ॻाल्हाईंदो, असांजी मार्केट डाउन करे छॾी तव्हां। न साईं, तव्हांजी मार्केट कीअं थी घटिजे, अहिड़ा भला माण्हू आहिनि। सो कॉलर शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, सही छा हाल आहे? साईं बिल्कुलु ठीकु ठाक। साईं केरु पिया ॻाल्हायो? अल्हम्दुलिल्लाह। साईं डॉक्टर साहब वेठा आहिनि, सही डॉक्टर इकबाल मेमण साहब वेठा आहिनि। जी जी, उन्हनि सां ॻाल्हायो साईं। जी साईं, वाक़फ़ियत कराईंदो साईं? जी साईं, इरफान अली डूमती साईं कश्मीर खां। हा हा, इरफान छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हां ॿुधायो साईं, ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर रब जा करम। हाणे हुकुम करियो साईं। नंढड़े खे एलर्जी आहे कणिक खां साईं, हुन जे लाइ कोई इलाज, कोई दवा वग़ैरह? एलर्जी आहे कहिड़े क़िस्म जी? ज़ुकाम वग़ैरह जी, ॼारे जी, जिस्म जी? कणिक खां साईं, कणिक खां। हा, सीलियक डिज़ीज़, कणिक जी बीमारी आहे। मूं तव्हांखे सुञातो डोमकी साहब, मूं तव्हांखे सुञातो।
डोमकी जो लडो सुञाणा तो सही हाफिया बिल्कुल सही बिल्कुल डॉक्टर अहमद अली डोमकी डॉक्टर मोहम्मद अली डोमकी इन्हनि सां मुंहिंजो शुरू खां वास्तो आहे जॾहिं तॾहिं अवां काफ़ी ॼाया बि कोन हुआ पर साईं इन जो ॿियो ख़ासि इलाजु कोन्हे कणिक कणिक जहिड़ियूं जेके राई आहे ॿाजर आहे इन्हनि खां बचणो आहे त इहो इलाजु आहे ऐं ॿियो चङी तरह निगहदाश्त करणु मुंहिंजे ख़्याल में अॼु एतिरो जवाबु काफ़ी सही साईं वॾी महिरबानी साईं बग़ैर फीस जे एतिरो ई जवाबु ॾेई सघो न बाक़ी ॿियो कोई इलाजु साईं मज़ाक कयां थो पर हूअं तव्हां त ॾाढा शफ़ीक माण्हू आहियो तव्हां माना ईअं फ्रीअ में तव्हां ॿुधाए छॾियो आहे इहा वॾी ॻाल्हि आहे इन जी डायग्नोसिस आहे हुन सम्झो तव्हां पुछंदुसि टीवीअ ते शायदि ॿी का नई ॻाल्हि ॿुधायां बाइट परेशान आहे न वॾी महिरबानी साईं तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो आहे तव्हांखे वरी हिकिड़ो कलाम ॿुधायूं छा ख़्यालु आहे साईं अखियुनि ते ईअं न इमरान साहिब अॼु महफ़िल बि आहे हा वाह 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 सो साईं इमरान साहिब वाह वाह कयो भला वरी ॿीहर बस पोइ वरी पोएं कलाम खां बि वधीक हल्को फुल्को कलाम बेवज़नो जंहिंमें वज़न न हुजे वर्णन न करे असली माण्हुनि जी सुञाणप इहा हूंदी आहे चवंदा आहिनि बाबा नंढी शइ असां वटि आहे असां वटि हल्की फुल्की शइ आहे पर हूंदी कमाल ई आहे वाह वाह थैंक यू इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे उसे मेलो हसीनन जो उसे मेलो हसीनन जो हुकुम थे नाज़नीनन जो थे ॾियां मां बिसर लाहे इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे शायरी मोदी आहे कातिल अदाउन सां तिरछी निगाहुन सां मुंह ॾे ॾिसे का परी कातिल अदाउन सां तिरछी निगाहुन सां मुंह ॾे ॾिसे का परी मौसम के मस्तू ॾेई जा छॾे अहिड़ी दिलकश हुजे पोपरी हुजे मेलो हसीनन जो हुकुम थे नाज़नीनन जो उते ॾियां मां बिसर लाहे इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे कींझर जे जलथल पाणीअ मथां रक्स कंचन रोए चांड्रो की कींझर जे जलथल पाणीअ मथां रक्स कंचन रोए चांड्रो की माथो तॾहिं तड़पी लुछां आहे मुंहिंजी किथे मजबी हुजे मेलो हसीनन जो हुकुम थे नाज़नीनन जो उते ॾियां मां बिसर लाहे इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे काश अहिड़ो मंज़र हुजे काश अहिड़ो मंज़र हुजे
कामड़न जो कतारूं लगन एका शेड़ो मंजर से कामड़न जो कतारूं लगन हर का लिए मुखे तोहफे में दिल मुझी मर्जी अजे का वणी हुजे मेलो हसीनन जो हुकुम थे नाज़नीनन जो उते ॾियां मां भी दिल लाहे इंतजार बस इंतजार आहे दिल बेकरार अखड़न में प्यार बस इंतजार आहे बस इंतजार आहे बस इंतजार आहे वाह साईं वाह वाह जी कंपोजिशन चंचल कंपोजिशन आहे इन खां पोइ मां इहो सोचियो आहे त हाणे ई माना घर वञी गिटार कुल्हे ते रखी ऐं जबल ॾे वञा थो हलियो माना माहौल अहिड़ो ठाहे छॾियो अथव निकिरी पए माण्हू बसि बसि इंतज़ारु ख़तमु थिए नड़ी साई था वठूं साईं इंतज़ारु वरी पोइ वधीक नथा कयूं साईअ जो टाइम थी वियो आहे सो मोटी अचूं था नड़े ब्रेक खां पोइ शाज़ी आहे तव्हांजो बि रहियो आहे न जी जी पोइ ब्रेक वठो बसि इहो ई ब्रेक आहे इहो ई ब्रेक मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन जी सलाम सन मेकपुर वरी तव्हांखे भलीकार चऊं था प्रोफेसर डॉक्टर इकबाल मेमून साहिब असां सां गॾु आहे कैंपेन हिकिड़ी स्टार्ट थिए पई माशाल्लाह उहा तव्हांजे ॿारनि जे फ़ाइदे जे लाइ आहे त मीसल्स रुबेला जे नाले सां MR जे नाले सां हिकिड़ी वैक्सीनेशन थींदी तव्हांजे ॿारनि जे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे 9 महीननि खां वठी 15 सालनि ताईं ॿारनि जे लाइ उहा ॾाढी फ़ाइदेमंद आहे वेझो जेकॾहिं का को हेल्थ मर्कज़ आहे सिहत मर्कज़ आहे त उते ज़रूरु पंहिंजनि ॿारनि खे वठी वञो ऐं मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहिबु हिते तव्हांजो जेको मूंखे मिलियो आहे प्रोफाइल मां पूरो त उन में टाइम बि लिखियलु आहे त 9 खां 4 वॻे ताईं ख़ासि तौर ते इहे सहूलियतूं मुयसरु आहिनि माण्हुनि जे लाइ ईअं न साईं ऐं हेॾी वॾी जेका आहे सा माना ख़ुशख़बरी बि आहे त माना सिहत जी ख़ुशख़बरी आहे न इहा त फ्री में गवर्नमेंट एतिरो तमामु घणो सुठो क़दम खयो पोइ बि माण्हू न कनि त पोइ छा कयूं माना फ्री सहूलियत माना फ्री सहूलियतूं जूं शयूं इलाज था कयूं गुज़ारिश था कयूं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ॿारनि जी सिहत जो ख़्यालु क़ीमत खे न ॾिसिजे असांखे पुछो त गर्दन तोड़ बुखार जी वैक्सीन जेका आहे सभु 5000 जी आहे ॾाढी महांगी आहे मुंहिंजो जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि तव्हांजे ॿार खे गर्दन तोड़ बुखार थी वञे त हिकु ॾींहं जे अस्पताल जी क़ीमत 20 खां वठी 50,000 ताईं थी सघे ज़िंदगी अलॻि वञे अपाज जुदा थिए उनजी क़ीमत असां वरी मिसाल ॾिनो अथव की ॿार ॾिसो निकितो आहे इन 2.5 लख रुपया भरिया आहिनि ऐं उनजो ॿार बि अञा सिहतमंद न थियो सो तंहिं करे उहा क़ीमत खे न ॾिसिजे पर हक़ीक़त में सिहत खे ॾिसिजे त सिहत अनमोल शइ आहे ऐं उनजे लाइ असां पाण क़दम न खणंदासीं त ॿियो केरु कोन खणंदो ऐं उनजी हिफ़ाज़त हर क़िस्म जी महिनत जे मथां करणु खपे ऐं जेकॾहिं तव्हांजे ओड़े पाड़े में बि केरु अव्हां खां पुछे थो त हुनखे चए चलो हिते डॉक्टर वारो प्रोग्राम करण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असीं अव्हांखे टेक्निकल सलाह ॾियूं था उन सलाह खे हीअं सां हटाए उन ते अमल करियो त अव्हांजे ॿारनि जो भलो आहे पंहिंजे ॿारनि जो भलो आहे असांजी कम्यूनिटी जो भलो आहे छाकाणि जो हिकिड़े पासे बीमारियूं घटि थींदियूं ॿिए पासे अमवात घटि थींदा टे पासे घराना ख़ुशहाल थींदा ऐं उहा वरी जेका बचति थिए थी उहा पंहिंजे ॿारनि जी बहितरी लाइ लॻायो तरबियत लाइ लॻायो ऐं कम अज़ कम हे जेके मोबाइलनि जो मथे जो ज़ोर आहे उन्हनि खे ॿारनि खे नंढायो 5 सालनि खां अॻु में त ॾेखारणी कोन्हे 5 सालनि जी उमिरि खां अॻु में ॾेखारणी न आहे छा हुनजो तमामु घणो असरु थो थिए ऑटिज़म नाले का बीमारी तव्हां ॿुधी हूंदी जंहिंमें ॿार जहिड़ो कर वाइड़ो आहे त उहे नई ॼावल ॿार खे एॾी फोटोग्राफी ऐं वीडियोज़ ठाहींदा आहिनि त उहो स्टार्ट में ई पहिरियों त मोबाइल थो ॾिसे त कहिड़ी कैमरा लॻल आहे न हू जेको हुन में ॾेखारींदा न फोटा ऐं पोइ विझिया ऐं अलाए छा मुसीबतूं चवंदासीं त हिनखे पोइम था ॿुधायूं पोइम खणी पंहिंजे बेसुरे अंदाज़ में खणी ॿुधाए छॾियो जे मूं वांगुरु बेसुरा पर वरी मुहिम जेका तव्हांजी आहे इन ते वरी फोकस पाण कयूं त इहा मुहिम जेका 15 तारीख़ खां जेको आहे 27 तारीख़ हा इहा हलंदी पई त इहो इन में आचर ॾींहुं बि मोकल न आहे मुंहिंजे ख़्याल में मुहिम में आचर बि इंक्लूड आहे माना इहा त वरी फैसिलिटी आहे माना आचर वारे ॾींहुं त हर को माण्हू वांदो आहे भला को इहो ज़रूरी आहे त मां नौकिरी वारो आहियां मूंखे हाणे टाइम न आहे त उनजे लाइ भली सहूलियत आहे त आचर वारे ॾींहुं बि इहो बिल्कुलु अमल हलंदो तक़रीबन जहिड़ो कर घर घर बचंदा एतिरियूं टीमूं आहिनि जेको वेंदा इलाइक़नि में सॾ थींदा स्कूलनि में वेंदा ऐं तंहिं करे
बहानू करणु चाहे त ॿी ॻाल्हि आहे, न त उसूलनि बहानू कोन्हे ऐं को वजह कोन्हे जो माण्हू चए थो बाबा हिनखे वैक्सीन न थियणु खपे, न लॻणु खपे। बिल्कुलु ॾियणी पवंदी। के हंधि हूंदा जिते अव्हांखे जेकर शक आहे त भाई हिन में वैक्सीन थींदी आहे, डॉक्टर मने कई हुई, अव्हां वरी पुछी ॾिसो छा सूरत हाल बदिल हूंदी ऐं अव्हांजो डॉक्टर जेको सीनियर हूंदो उहो तव्हांखे ॿुधाईंदो बाबा हा वो एक्सेप्शन में पर घणो करे सभिनी खे लॻणु खपे। कंहिंजो कार्ड वग़ैरह मिस थो थी वञे, जीअं शायदि ॻाल्हि कई वैक्सीन जो, त हो नथा हणाइनि, पिछला वैक्सीन नथा कराइनि, त पोइ उहे बि ॿारनि खे कराए सघनि था, उन्हनि जो ॿार 9 महीननि जी जी बिल्कुलु कराए सघनि, बिल्कुलु कराए सघनि, उहे बि कराइनि। कार्ड आहे या न आहे उहो असां पोइ वठंदा आहियूं, कहिड़ी उमिरि ते केतिरियूं सुइयूं लॻियूं त उन मां असां अंदाज़ो कढी वठंदा आहियूं त कहिड़ियूं सुइयूं, पर हिन टुके सां उनजो को ॿियो वास्तो न। लेकिन अगरि पिछला मिस थियल आहिनि, मिस थियल आहिनि त बि लॻायो, तभी लॻी सघे थो, न लॻाइनि त बि करायो, लॻाइनि त बि करायो, बीमारी ख़ुदा न थियल आहे या बीमारी जहिड़ी थियल आहे त तब लॻायो, माना हुन में का बि दरी कोन्हे। अच्छा, असां वटि वरी जेको बाशऊर तबिको आहे उहो वरी या त एहतियात कंदो आहे या सफ़ा न कंदो आहे। उहो एहतियात कंदो आहे त पोइ वरी ॻाल्हियूं पुछा कंदो आहे। हाणे इहा ॻाल्हि मां पुछणु चाहियां थो जेका शायदि आम माण्हू जे ज़हन में हुजे त भला इन वैक्सीन जे बारे में WHO वारा छा था चवनि? हीअ रिकमेंड थियल आहे? बिल्कुलु हीअ रिकमेंडेड आहे, बल्कि तक़रीबन सॼे एशिया पैसिफिक जी रीजन जेका आहे उन में इहो पाकिस्तान आख़िरी मुल्क आहे जंहिंमें इहो हाणे आई आहे, MR हाणे आई आहे, मीज़ल्स ऐं रुबेला वारी। न त आगाडो थी वियो माण्हू 2003 में नेपाल में मीटिंग अटेंड करे आयुसि जंहिंमें MR शुरू थी वई उते। तंहिंखां पोइ हाणे हिते आई आहे, पंधु कंदे टाइम लॻो, सभु शयूं पोइ ईंदियूं आहिनि, सभु शयूं किथे किथे अॻियां पिया रहिया आहियूं, सिहत में पाण घणो अॻियां कोन रहिया आहियूं, मां वाक़ई पोयां आहियूं, पर जेका अची वई आहे त पर उनखे इस्तेमालु कबो, छाकाणि जो पंहिंजो एमरो रीजन जेका WHO जी आहे उन में पाकिस्तान त आख़िरी आहे, छाकाणि ॿिया जेके मिडल ईस्ट वारा ऐं मुल्क आहिनि नॉर्दर्न अफ्रीका वारा उहे सभु इहो शामिलु करे चुका आहिनि। इन करे तो जेकॾहिं चौधारी किथे बि का बीमारी रहिजे न, उहो अॼुकल्ह जे ज़माने में त हिकिड़े मुल्क मां ॿिए मुल्क में पहुचण देरी कोन थी थिए, तंहिं करे पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असीं उन्हनि खे टुका लॻाईंदासीं, लॻाइणा आहिनि, लॻाइणु खपनि ऐं कंहिं लिहाज़ खां कोताही जेका आहे सो हिकु हिकु माइट जी ग़लती थींदी ऐं उहो अफ़सोस करण खां अॻु में माण्हू पंहिंजो सभु तदारक करे सघे। पर जेकॾहिं हाई ग्रेड फीवर हुजे त साईं पोइ माना छा कजे वरी? माना थी थो वञे वैक्सीन खां पोइ? वैक्सीन खां पोइ बुखार थिए त बुखार जी दवा, अच्छा हाई ग्रेड चवंदा आहिनि 102 खां मथे, पर जेकॾहिं बुखार 100 खां मथे आहे त बुखार आहे ऐं उनजे लाइ तव्हां दवा ॾींदो त घणो करे दवा सां ठही था वञनि। जे दवा सां न थियनि मूंखे परेशानी थिए त ताज़े पाणी सां, थधे पाणीअ सां न, ताज़े पाणीअ सां तव्हां पटी करे सघो था, ॿार खे पाणी में विहारे थोरो वेझारे सघो था, बुखार तकिड़ो लही वेंदो। पर जे न त पंहिंजे सेंटर ते वञो, डॉक्टर सां रुजू करियो ऐं ज़रूरु, पर इहो तमामु घटि आहिनि। ऐं तव्हां ॿुधायां मूं वैक्सीन शुरू कई हुई 1975 में, सही 75 खां वठी अॼु 45 साल थी विया, सही सही, ऐं वैक्सीन पाण कंदो आहियां, सही, ऐं ॾिसंदो आहियां, सुपरवाइज़ कंदो आहियां सेंटर, सही। मूंखे ॾुखिया कम हिन उरड़ीअ वारे टुके मां कोन मिलिया आहिनि। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदव? तव्हांजो मैसेज बि कराए थो, हूअं सभु कम जी कचहरी कईसीं, का ॻाल्हि रहिजी वई हुजे त उहा बि शेयर कयो, मैसेज बि ॾियो असांखे इन मुहिम जे हवाले सां हुजे या हूअं ज़ाती ज़िंदगी या माण्हुनि खे समाज खे को सनियो ॾियणु चाहियो? सनियो बिल्कुलु पको साईं, हा, मोबाइलनि खां माफ़ी करियो, ईअं साईं, ॿारनि खे मोबाइलूं ऐं कार्टूननि खां परे रखो, ख़ासि करे 5 सालनि खां घटि, सही। नंबर 2 त पंहिंजे ॿारनि जे लाइ हिफ़ाज़त करणु जिस्मानी न बीमारियुनि खां तमामु ज़रूरी आहे। जिस्मानी सभु करे थो, ग़िज़ाइयत पूरी रखिजे, माउ जो खीरु शुरू कजे, फीडर खां परे रहो, फीडर वॾी बीमारी आहे, इहा ॿी बीमारी आहे जंहिंखां जान छॾायो। तव्हां गिलासनि सां पीआरियो, गिलासड़ियुनि सां पीआरियो, चमचनि सां पीआरियो, पर फीडर चूसणीअ वारी सां न पीआरियो। ऐं पंहिंजे ॿार जी ग़िज़ाइयत 6 महीने खां पोइ हर क़िस्म जी तयारु करे ॿार खे पीआरियो ऐं उनजी तरबियत करियो। तरबियत खां सवाइ का ॻाल्हि कोन्हे। तव्हां बाग़ रखो था, उनजी ट्रिमिंग करियो था, उनखे संभालियो था, त ॿार खे बि संभालणु ज़रूरी आहे। छा उहो सुभाणे जॾहिं मुल्क ऐं शहर जो हिकिड़ो शहरी थींदो त उन में बहितरी तॾहिं ईंदी, असां अॻियां तॾहिं वधंदासीं जॾहिं उन में इहो बुनियादु तरबियत। वरी महिरबानी प्रोफेसर डॉक्टर इकबाल मेमन साहिबु, तव्हां सां कचहरी करे सचमुच त ॾाढो मज़ो आयो। सो असीं वरी सभिनी खे गुज़ारिश कयूं था त इहा मुहिम जेका उरड़ी जे ख़ात्मे जे लाइ, उनजी वैक्सीनेशन जे लाइ जेका इंशाअल्लाह 15 तारीख़ खां स्टार्ट थिए पई 27 नवंबर ताईं, इन मुहिम जो तव्हां बि हिसो थियो, बल्कि इन मुहिम मां भरपूर फ़ाइदो वठो
जेकॾहिं का टीम तव्हांजे दरवाज़े ते या किथे तव्हां सां न मिली आहे न गॾिजी आहे त तव्हां बुनियादी सिहत मर्कज़ ते वञो ऐं उन्हनि खे चओ त MR जी वैक्सीन आहे उहा पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु लॻायो। उन्हनि खे ॿुधायो त MR जी वैक्सीन असांजे ॿार खे लॻाइण लाइ असां हिते पहुता आहियूं, उहा वैक्सीन ज़रूरु लॻायो। पंहिंजो मुस्तक़बिल बचायो, पंहिंजनि ॿारनि खे बचायो। ॿेली तव्हांखे वरी गुज़ारिश कंदो टाइम ज़रूरु कढिजो। हीअ वैक्सीन मुहिम 15 तारीख़ खां 27 नवंबर ताईं जारी रहंदी। अॼोको प्रोग्राम हिते पूरो थिए थो। साईं इमरान साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। आख़िर में वेंदे वेंदे डॉक्टर साहिब जे लाइ नाज़रीन जे लाइ हिकिड़ो सुठो कलाम वरी तव्हां खां ॿुधंदासीं। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी ऐं शाज़ीअ तव्हांजा बि लख थोरा, तव्हां साथ ॾींदा आहियो असांजो। तव्हांजी वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। सही सही ज़रूरु 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 पसंदि ईंदो। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केरु बि कोन्हे। इरशाद जागीरानी ऐं शाज़िया शेख मोकिलायूं था। जीअं लतीफ़ जीअं मिठी ॿोली पाण सदाईं कनि। अल्लाह भाई। हर महल गणतिन में ग्यारो थी रखी, ऐ सखी कह पल जियारी दी बिकर, सींध में सुंदूर ऐं गजरोहणी, पोए भले जो मुफ्त मारी दी बिकर। सखी रुगो ख्वाब ॾींदी वञ, सखी रुगो ख्वाब ॾींदी वञ, हथ में गुलाब ॾींदी वञ, मुर्क तुंहिंजी थी चांदी विराए, तो अॻियां चंड बीठो लवाए, सखी रुगो ख्वाब ॾींदी वञ। तुझी त क्या थोर गुज़र, जिंदगी रुन जो सफर, तुझी त क्या थोर गुज़र, जिंदगी रुन जो सफर, दिल थी डुके धक धक करे, आही छो अहिड़ी बेखबर, पो भले जा अज़ाब ॾींदी वञ, पो भले जा अज़ाब ॾींदी वञ, हथ में गुलाब ॾींदी वञ, मुर्क तुंहिंजी थी चांदी विराए, तो अॻियां चंड बीठो लवाए, पहिरियों दफ़ो तुंहिंजो सादिक थी वियो, तोखे ॾिसी पहिरियों दफ़ो तुंहिंजो सादिक थी वियो, सूंहं जी राणी तोसां रूहड़ो रलिजी वियो,
सोहणो जवाब ॾींदी वञ को सोहणो जवाब ॾींदी वञ हथ में गुलाब ॾींदी वञ मुर्ग तुंहिंजी थी चांदी विराए तो अॻियां चंड बीठो लवाए सखी रुगो ख्वाब ॾींदी वञ हथ में गुलाब ॾींदी वञ सखी रुगो ख्वाब ॾींदी वञ हथ में गुलाब ॾींदी वञ मुर्ग तुंहिंजी थी चांदी विराए तो